अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदा, खैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। अमा या उनसा शाह मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। अस्सलाम वालेकुम एंड वेरी गुड मॉर्निंग। ऐं तव्हांखे गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग तव्हांखे। तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत सां? बिल्कुलु, अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु ठाक। अल्लाह सां जी वॾी महिरबानी। जेके ॾिसनि था उनखे न्याज़ क़बूल पवे सुबुह जो ऐं जुमे जो ॾींहुं इन दुआ सां त शल रब पाक तव्हां असां ते सभिनी ते आसानी करे। ज़िंदगी में खोड़ सारियूं मुश्किलातूं, खोड़ सारा कम, खोड़ सारा टेंशन हूंदा आहिनि ऐं उन्हनि टेंशन जो जॾहिं सोचींदा आहियूं त सच पुछो त वरी उहा बीमारी जेका अंदरि में असांजे मौजूदु हूंदी आहे उहा ई अखि खोलींदी आहे त अच्छा हे त मुंहिंजो क्लाइंट आहे। पर अॼु हूअं जुमे जे ॾींहुं जेको आहे न टेंशन जे अलावा थोरो रिलैक्स वारो ॾींहुं हूंदो आहे कि छो त वीकेंड स्टार्ट थींदो आहे त माण्हू सोचंदो आहे कि ॿ ॾींहं ब्रेक मिलंदी असांखे। असां ख़ासि तौर ते असां जॾहिं हितां जीअं ख़तमु कंदा आहियूं त असां कंदा आहियूं सुभाणे छंछरु मोकल आहे त सुबुह जो सवेरे उथणु। तव्हांजो छा प्लान हूंदो आहे वीकेंड ते? वीकेंड ते ख़ासि तौर ते हफ़्ते जी जेका मसरूफ़ियत थिए थी त पोइ इन करे कोशिशि सुबुह जो देरि सां उथंदा आहियो? आदत अहिड़ी थी वञे, ॿुधो जॾहिं सैटरडे जो ॾींहुं अचे थो त आदत अहिड़ी थी वञे त माण्हू उथे साॻे उन टाइम ते थो, पर थोरो चिल हूंदो आहे। तयारु करे वञिणो न आहे, तक न आहे करणी, तयारी न आहे करणी, त उथल पुथल में थोरो हंध मां निकिरण में थोरो देरि थी वेंदी आहे ऐं वरी पोइ आदतूं ख़राब खुलंदी आहे। हा, थोरो टाइम ते जेको आहे न 7 बजे त अखि खुलंदी आहे, आचर ते वरी आदत ख़राब थी वेंदी आहे। वरी सूमर खां पोइ वरी ही आदत विझणी हूंदी आहे, इन करे सम्झ में न कयो छा ॾुखियो लॻणु शुरू थी वेंदो आहे। सो इन करे जुमे जो ॾींहुं ॾाढो सुठो आहे। फादर्स डे अचे पियो सुभाणे न परीहं। बिल्कुलु। ऐं हमेशह असां पंहिंजी माउनि जे बारे में, माउ जी अज़मत जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं, पर फादर पीउ जी बि पंहिंजी अहमियत आहे, पंहिंजो किरदारु आहे औलाद जी ज़िंदगी में। हुननि जी कामयाबियुनि जे पोयां माउ सां गॾु गॾु पीउ जो बि वॾो रोल आहे या न? बिल्कुलु आहे। ऐं वालिद मुहतरम आहे ऐं उन जूं महिनतूं, उन जूं कोशिशूं, उन जूं जफ़ाकशूं, उन जा डिफरेंट चैलेंजिस थियनि था उन जे ज़हन में। उनखे घणियूं ज़िम्मेवारियूं निभाइणियूं पवनि थियूं। उनखे सॼे घर जो ख़्यालु रखिणो पवे थो, उनखे ॿाहिरि वञिणो पए थो। असांजा दोस्त जेके ख़ासि तौर ते ॿाहिरि कमु कंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त अदा असां जॾहिं ॻोठु फ़ोन कंदा आहियूं त ॻोठ आराम सां मिटनि माइटनि जी, भाइरनि जी या ॿारनि जूं फ़ोनूं ईंदियूं आहिनि त असांखे फलाणो फ़ोन खपे, फलाणो लैपटॉप खपे, ही परफ्यूम हुजे, ही बोस्कीअ जा वॻा हुजनि। ईअं लॻंदो आहे ॼण वणनि ते पैसा टंगिया पिया आहिनि, पर सच पुछो त असां शींहं जे वात मां उहो डॉलर कढंदा आहियूं, रियाल या दरहम कमाईंदा आहियूं। बिल्कुलु, जॾहिं औलाद फरमाइश कंदी आहे पंहिंजे पीउ सां उहो चैलेंज आहे। बिल्कुलु फादर जेको आहे उहो बेचैन थी वेंदो आहे कि कीअं मां पंहिंजे औलाद जी जेका बि फरमाइश आहे या उनजी ख़्वाहिश आहे उहा कीअं पूरी कयां। पूरी कोशिशि हूंदी आहे, उहो हर को पंहिंजे हैसियत जे हिसाब सां कोशिशि कंदा त इन करे वालदा घर में रहे थी, ॿारनि सां घणो रहे थी, पोइ ॿारनि जी अटैचमेंट उन हिसाब सां थिए थी ऐं पीउ जे ज़हन में ॿार त आहिनि ई आहिनि। पर मां हिकिड़ी शइ ॾाढी नोट कई आहे, जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे, अॻियां जो बि हो, जेका धीअ थिए थी उहा पीउ सां उनजी वधीक अटैचमेंट हूंदी आहे ऐं फादर जी बि अटैचमेंट कुदरती आहे। मां चवां थो ईअं बनाए त को धीअनि खे केरु सम्झाए थो, पढ़ाए थो, ॿुधाए थो। हालांकि नंढी एज खां वठी मां जेको नोट कयो आहे, जेका मुंहिंजा तव्हां बि पीउ आहियो, फादर आहियो, त तव्हां कीअं स्ट्रिक्ट हुआ? हुयुसि त मां मां ठीकु आहियां। मुंहिंजा ॿार मूंसां ॾाढा फ्रैंक आहिनि, हद खां वधीक फ्रैंक आहिनि। मां ईज़ ॾिनो आहे ॿारनि खे। पर असांजा वालिद जेके आहिनि अलाह असांखे हयाती ॾे, उनजी माशाल्लाह एज 90s में आहे, पर अॼु ॾींहं ताईं असांजी मोहबत डिफरेंट आहे। अॼु ॾींहं ताईं बाबा रुगो अखि खणी ॾिसंदो आहे त असां सभिनी भेनरुनि ऐं भाइरनि में हिमत न हूंदी आहे जो उनजे साम्हूं हिकु लफ़्ज़ ॻाल्हाए सघूं। सही। पोइ फरमाइशूं कंदा हुआ पंहिंजे बाबा सां या न? बिल्कुलु बि न, अम्मा सां। अच्छा, असांजे घर में न उल्टो सिस्टम आहे। मां मूंसां त फरमाइश थींदी आहे, पर मुंहिंजो जेको हस्बैंड आहे उहो मतिलबु पंहिंजे ॿारनि सां बिल्कुलु माउ वांगुरु आहे ऐं फरमाइशूं ॿार कंदा आहिनि, पर हुनजे अलावा जेको आहे उहो मां वांगुरु पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखनि था। जीअं सुबुह जो उथनि, स्कूल जी तयारी कराइणी आहे त ऑनलाइन आहे, पर हुनजे अलावा बि ड्रॉप करे अचणु, मानी खाराइण जी उन्हनि खे एॾी हूंदी आहे कि फ़िकर हूंदी आहे कसम सां कि मानी खाधी आहे या कोन खाधी आहे। किथे बि हुजनि, ॿाहिरि बि हुजनि, मूंखे कॉल कंदा ॿारनि ॾींहं जी मानी खाधी, राति जी मानी खाधी, कहिड़ी शइ तो खाराई,
एड़ी बेचैनी उन्हनि खे हूंदी सही आहे। आहे, अच्छा वॉशरूम ताईं जेको आहे न मुंहिंजे ॿारनि खे वठी वेंदो आहे। अॼु तव्हां मूंखे लॻे थो उहो प्रोग्राम ॾिसनि था, कसम सां ईअं ई आहे, तव्हां उनखे जेको आहे सो अञा मज़बूत पिया कयो, जीअं अञा वधीक सुठो कमु कनि। सम्झी विया हूंदो भई मखर में लॻाया न न बटरिंग त बिल्कुलु बि न पई कयां, इहा हक़ीक़त आहे। असां सभिनी लाइ तव्हां वॾो प्रॉब्लम पिया क्रिएट कयो। असांजी फरमाइशूं वरी ॿियूं डिफरेंट थींदियूं, पर बहरहाल इज़त एतिराम ऐं जेका सचाई ॿिन्ही रिश्तनि में आहे। ऐं चवंदुसि त जेका माउ आहे पीउ आहे, ॿिन्ही रिश्तनि में ॿिन्ही जेके नाता आहिनि त उन्हनि जो डिफरेंट आहे। उन्हनि जो मां चवंदो आहियां त परवाह करण वारो जेको रिश्तो आहे न उहो माउ ऐं पीउ जो आहे। भाइर चेंज थी वञनि, भेनरूं चेंज थी वञनि, उहे पंहिंजनि घरनि में पंहिंजी मसरूफ़ियतुनि में सबमिशन में इंसानु आहे उनखे रियलाइज़ करणु खपे जॾहिं उनजी पंहिंजी फैमिली स्टार्ट थियनि थियूं। ॻणती उन्हनि खे बि हूंदी आहे, पर जेका परवाह चवंदा न कंहिंखे असांजी परवाह आहे या छा, उहो परवाह सिर्फ़ु माउ ऐं पीउ करे सघे। दुनिया में सॼो सिंसियर रिश्तो जेको आहे न उहो माउ ऐं पीउ जो आहे। ऐं जॾहिं इंसानु किथे बि परेशान हूंदो आहे त सभिनी खां वधीक मतिलबु माउ या पीउ सां पंहिंजी ॻाल्हि जेका शेयर कंदो आहे त एतिरो रिलैक्स फील कंदो आहे कि सभु परेशानियूं चाहे उहे हल थियूं हुजनि या न थियूं हुजनि, पर चवण सां या ॻाल्हाइण सां शेयर करण सां अधु खां वधीक परेशानी इंसान जी ख़तमु थी वेंदी आहे। बिल्कुलु ईअं आहे। ऐं असां बि असां जेके बि आहियूं त असांजा वालिदैन जेके आहिनि, त मुंहिंजी वालिदान आहे, मुंहिंजो वालिद आहे, त आउं त हुन सां बे इंतिहा मुहबत कंदो आहियां तमामु घणी। ऐं ॿुधाइणु कॾहिं ईंदी आहे कॾहिं न ईंदी आहे, पर सची ॻाल्हि आहे त असांजी जेका हाणे मुहबत आहे उहा आहे सिर्फ़ु लफ़ाज़ी। असल में जेका ख़िदमत करणु खपे, असल में जेको हुनजो ख़्यालु करणु खपे उहो असां नथा रखूं। सची ॻाल्हि आहे, असां भले चऊं छा बि चऊं, पर जेका जेतिरो हुननि कयो असां सां उहो असां उनजो सिलो या उनजो बदिलो असां सॼी उमिरि बि ख़िदमत करे गुज़ारियूं तॾहिं बि नथा ॾेई सघूं। तव्हां बि पंहिंजे फादर खे ट्रिब्यूट पेश करणु चाहियो था त लाइव कॉल जे ज़रिए असांखे कॉल करे ट्रिब्यूट पेश करे सघो था, पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर करे सघो था। सही ॻाल्हि आहे। अदी नसीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। सफ़ाई थी वई किचन जी? अदी हा सफ़ाई थी वई किचन में। कुझु न, ठीकु आहे जी। तव्हां ॿुधायो पंहिंजे वालिदैन जे बारे में, ख़ासि तौर ते वालिद जे बारे में। फादर्स डे अचण वारो आहे त तव्हां ॿुधायो। मुंहिंजी बि बाबा सां घणी अटैचमेंट हुई। बाबा सां अटैचमेंट हुई? हाणे आहिनि बाबा? आहिनि अम्मा सां न? सफ़ा न, मतिलबु हूंदी हुई अम्मा सां कोई फरमाइश न करे सघंदा हुआसीं। हू थोरो मतिलबु पंहिंजे कम में बिज़ी हूंदी हुई, त मां मुंहिंजो भाउ मतिलबु असांजी बाबा सां घणी हूंदी हुई, जेका असांजी तरबियत बि कई वधीक मतिलबु पढ़ाइण में इन में, त असांजो बाबा जो वधीक बाबा जो ई हुयो। हा हुनमें ऐं इहा त ॻाल्हि असां करे चुकासीं अॻे ई, त वाक़ई जेके नियाणियूं आहिनि से पीउ सां ऐं पुट जेके आहिनि माउ जा दादरा थींदा आहिनि, बाद में वञी हुनजो ख़्यालु कंदा आहिनि, थोरो जॾहिं होश संभालींदा आहिनि, पोइ वञी नॉर्मल पोइ मुंहिंजी पवंदा आहिनि त हाणे घरवारी खे ॾिसां या अम्मा खे ॾिसां। पर जेका नियाणी हूंदी आहे उहा भले पंहिंजे घर में हुजे किथे हुजे, पीउ सां अटैचमेंट जेका धीअ जी आहे हुनजो को नेमल बदल आहे। मुंहिंजी धीउ जी बि ईअं पंहिंजे बाबा सां घणी अथसि। माना मां निकिरंदमि अम्मी बाबा खे कॉल करियां, अम्मी बाबा सां ॻाल्हायां। अच्छा, बाबा बि जेके आहिनि न अगरि धीअ फरमाइश का करे न त फौरन पूरी करे छॾींदा, ऐं अगरि छोकिरा फरमाइश कनि न फौरन थोरो दड़को ॾेई छॾींदा। हा उहो सोचींदा हुनखे, माना हिन जी सोच बि न हूंदी त कोई सोच बि अचे थी त चऊं कोन कंदा आहिनि। पर हुनजो छो माना जेको धीउ जो तरीक़ो आहे न बाबा सां ॻाल्हाइण जो, एॾो हट करे थो, माना हू पाण माना सॼो इंसानु पाणी थो थी वञे। हा माना हिन पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, उहा ई धीउ जॾहिं पीउ सां ॻाल्हाईंदी आहे त ॾाढी सुठे तरीक़े सां सवाल कंदी, पर जॾहिं उहा वॾी थींदी आहे मुड़ुस सां छो पोइ ईअं ॻाल्हाईंदी आहे? ख़बरदस्त ईअं ॻाल्हाए करे मुंहिंजो बाबा सभु फरमाइशूं पूरी थो करे। इहो ई तरीक़ो थोरो पाण पंहिंजे घर वारे सां फरमाइशूं पूरी कंदो त फरमाइशूं पंहिंजो पीउ अम्मा कंदा आहिनि पूरियूं, बाक़ी ॿियो के मतिलबु सॼी कंप्लीट कोई न कंदो आहे। माना हुननि सां बि ओड़े तरीक़े सां कंप्रोमाइज़ करिणो पवंदो आहे। तव्हां जीअं ख़ासि तौर ते हींअर मां ॾिठो पियो अदी नसीम खे जॾहिं आयासीं पे, त अदी नसीम जी मां नोट कंदा अक्सर जॾहिं बि थिए न पोइ मोबाइल ते चवंदी हीअं कयो उथियो क्लासिस वरितव न कयव, मेकअप हलंदो पंहिंजी तयारी कंदी, वरी मोबाइल ते हींअर मोबाइल ते ॿुध ॻाल्हि ॿुधो थिए ऑनलाइन था केक छेड़ी सघो फादर्स डे था जल्दी जल्दी वाक्स फलाणा केक हुए हिते एड्रेस सम्झा। त मां चयो थी ख़ैर त हे
अदाओ फादर्स डे आंदा पे त करावांसि न यादगिरी हा त हुनखे यादि हूंदो आहे पर पोइ बि मां थोरो ॿुधाईंदी आहियां भले तूं सर्च कर त केक किथे सुठो आहे जेका तोखे जेका बेकरी मां सुठो लॻे उते तूं ऑर्डर कराए छॾ उहो माना यादि हूंदासीं मुंहिंजो बि मतिलबु जीअं मदर डे हूंदो आहे मूंखे त ख़बर न हुई त अचानक ई मूंखे चई सुम्हजांइ न अॼु हिकिड़ो मून नज़र ईंदो मां चवां कहिड़ो मून में छा आहे चई अथसि अॼु हिकिड़ो मून नज़र ईंदो माना न्याणियूं आहिनि मतिलबु कंदियूं आहिनि माउ पीउ सां घणो ई करनि थियूं अॼु तव्हां मतिलबु सुभाणे परीहं उनखे छा सिज ॾेखारींदवसि उहे पंहिंजा ॿार ॾेखारियो सिज जो चंड मां त ॾेखारे छॾे अच्छा पंहिंजो पीउ त ज़ाहिर आहे हुनजी पंहिंजी अहमियत हूंदी आहे पर मुंहिंजो जेको फादर इन लॉ आहे मुंहिंजो जेको सहुरो आहे उहो बि बिल्कुलु मुंहिंजे बाबा जी ईअं ई वांगुरु आहे ऐं ईअं ई ख़्यालु रखंदो आहे मां कॾहिं बि उन मूंखे ईअं सम्झो कोन की मां हुनजी धीअ न आहियां ऐं हमेशह जॾहिं बि मां कॉल कंदी आहियां चवंदी आहियां डैडी फलाणो ई थी वियो मसइलो थी वियो अॼु मूंखे लॻे थो तव्हांखे का वॾी फरमाइश पूरी कराइणी आहे अॼु भाईजान अगरि तव्हां ॾिसो था त प्लीज़ न कसम सां उहा फरमाइश जल्दी पूरी न कजो मां इहो चवंदुसि भाईजान खे जेको आहिनि नालो छा अथनि हस्बैंड आहिनि हा बिलाल साहब खे सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि तव्हां ॿई ॻाल्हाईंदा आहिनि अच्छा सम्झंदा आहिनि त बिलाल भाउ सम्झी त विया हूंदो ऐं थोरो इन फरमाइश खे थोरो डिले कजो त पोइ इहे सभु शयूं तव्हांजी तारीफ़ हक़ीक़त आहे दिलि जी ॻाल्हि आहे की मां बिल्कुलु उनजी ईअं इज़त कंदी आहियां जीअं पंहिंजे बाबा जी कंदी आहियां बल्कि उनखां वधीक इज़त कंदी आहियां सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु ईअं आहे उन्हनि कयो आहे तॾहिं त मूंखे बि फील थियो आहे न पोइ तव्हां हाणे सेलिब्रेट कंदोसि इंशाल्लाह ज़रूरु ज़ाहिर हाणे त एॾी मनाए थो हुन जे लाइ त हर साल मदर्स डे बि कंदा आहियूं फादर्स डे बि कंदा आहियूं हूअं त सभु ॾींहं जेके मदर डे बि हूंदा आहिनि फादर डे बि हूंदा आहिनि पर कोई स्पेशल ॾींहुं हूंदो आहे माण्हू थोरो हुनखे स्पेशल फील कराईंदो आहे को गिफ्ट ॾेई केक कटे तव्हांजा ॿार कंदा आहिनि या न न कोन कंदा आहिनि हाणे कराइजो ख़ैर अञा नंढड़ा आहिनि अञा उन्हनि खे एतिरी ख़ासि ख़बर कान्हे का त मुंहिंजी नंढड़ी आहे 4 साल 4.5 साल नंढड़ो आहे 10 सालनि जो माशाल्लाह त पर हाणे आस्ते आस्ते अवेयरनेस अचे पई फरमाइशुनि जी त घणी ख़बर अथनि पंहिंजी पर हाणे इहे छा हूंदा आहिनि इहे आस्ते आस्ते पर ख़ासि तौर ते जिन जा वालिदैन या ख़ासि तौर ते जिन जा वालिद न आहिनि हिन दुनिया में ऐं उहे ख़ासि तौर ते भेनर असांजो उनखे ॾाढो यादि कनि बिल्कुलु तमामु घणो ऐं उहे फीलिंग्स उहा अटैचमेंट उहे लम्हा असां चवंदा आहियूं त हीअ जेके लम्हा असां सेलिब्रेट कंदा आहियूं या छा सच पुछूं या ॻाल्हायूं या ॿुधायूं त उहे लम्हा सिर्फ़ु लम्हा न हूंदा आहिनि उहो केक कटणु उहा तस्वीर कढणु उहे लम्हा ज़िंदगीअ जो असासो बणिजो वञनि बाद में असां चवंदा आहियूं यादगार तस्वीर कुझु अरसे खां पोइ जॾहिं इहे विछोड़ा थियनि था ऐं विछोड़नि खां पोइ उहा तस्वीर खणी माण्हू ॾिसे थो त पंहिंजे लुड़कनि खे नथो रोके सघे उन फीलिंग्स खे उन टाइम खे उन फ्रेगनेंस खे काफ़ी देरि ताईं पंहिंजे अंदरि महसूसु करे थो उहो इकोज़ उन सेलिब्रेशन जा असांजा दिमाग़ ख़राब करे छॾे वञण खां पोइ एहसासु थींदो आहे उन्हनि जी अहमियत ख़बर पवंदी आहे की हुननि सॼी ज़िंदगी असां लाइ छा छा कयो केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं सॼी ज़िंदगी जेको आहे पंहिंजियूं ख़्वाहिशूं जेके आहिनि उहे घटि करे या ख़तमु करे असांजी ख़्वाहिशुनि जे लाइ असांजी कामयाबियुनि लाइ असांजी ख़ुशियुनि में ख़ुशि थिया हुआ जेका असां ॻाल्हि कईसीं कंटिन्यू कजे त आचर ते आहे फादर्स डे ऐं आचर ते असांजो प्रोग्राम थींदो कोन्हे को इन करे असां चयोसीं त हाणे छंछरु खे स्किप था कयूं अॼु जुमे ते असां एडवांस में फादर्स डे सेलिब्रेट कयूं सुभाणे राति 12 बजे खां पोइ थींदो असां हूंदासीं गॾु तव्हां सां गॾु पर अॼु जेके असां वटि महिमान आहिनि उनजो तालुक़ बि उहो ई दोस्तनि वारो तालुक़ असां ॾिठो आहे पर पीउ ऐं पुट जी जेका शफ़क़त आहे पीउ जी पुट ॾे कीअं मुंतक़िल थिए छा कजे कहिड़ो उहो तावीज़ आहे उहा कहिड़ी शइ आहे जेका घोटे प्यार जी औलाद में तो मोहबत थिए या उहा केयर आहे या उनजी आदत खे नज़र में रखंदे करे पंहिंजी ट्रीटमेंट खे डिफरेंट करणु आहे उन लाइ असां वटि ॿ मुअज़िज़ महिमान असां मौजूदु आहिनि वालिद ऐं पुटु पर वालिद साहिब जूं महिनतूं जफ़ाकशियूं यकीननि हुननि जे मुस्तक़बिल में उन्हनि खे कमी ॾियूं हुननि जी तरबियतूं
त अॼु असां वटि मौजूदु आहिनि साईं डॉक्टर बशीर अहमद दहराज साहब ऐं हुनजा फर्ज़ंद डॉक्टर नवीद अहमद दहराज। ॿिन्ही खे भलीकार चवंदा साईं, भलीकार चवंदा। अहिड़ा लम्हा सुठा लॻंदा आहिनि जॾहिं पंहिंजी औलाद सां गॾु माण्हू कंहिं प्लेटफॉर्म ते वञे ऐं उते मौक़ो मिले ऐं पुट जे लाइ वॾो एज़ाज़ु हूंदो आहे पंहिंजे वालिद मोहतरम जी छांव में हुजे। छा तरबियत तव्हांखे मिली ऐं तव्हां कीअं मुंतक़िल कई आहे हिते? कई बि आहे मां उहो चवां थो, पुछणु ज़रूरी आहे। को अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बाक़ी शेवा असांजे बि ज़ाहिर बाबा साईं मुंहिंजो जेको हुयो उहो बि माशाल्लाह मेडिकल सां ई तलक रखंदा, डॉक्टर हुया। ऐं उहो जेको ज़मानो हो वरी ज़ाहिर त एतिरो जदीद त कोन हो, त असांखे ज़ाहिर उन्हनि उते जेको असांजो ॻोठु हुयो उन में ई असां उन में पढ़ियासीं। DC हाई स्कूल महाबदरो ऐं नौशहरो फिरोज़ में आहे, अॻे नवाबशाह में हो, नवाबशाह खे वरी रेफर करे वरी बहसा कया अथनि। त उते असांजे बाबा साईं जन माशाल्लाह उते डिस्पेंसरी हुई उन्हनि जी, हलाईंदा हुआ, डॉक्टर हुआ। त उन्हनि खे बि नंढे खां ॾिठोसीं ऐं उनजो कीअं उन्हनि जो बिहेवियर आहे, कीअं नमूनो आहे। ऐं हुननि जी वरी इहा ख़्वाहिश हुई त जीअं त वॾो फर्ज़ंद मां ई हुउसि त मां हिन खे डॉक्टर कयां, मेडिकल में करायां। उन काफ़ी कोशिशि कई मूंखे पढ़ाइण जी। मां उते मैट्रिक उते हुई, असां मैट्रिक थींदी त मैट्रिक कराई उतां स्कूल मां। उतां पोइ वरी बाबा जन मूंखे वरी हॉस्टल में शिफ्ट कयो, नवाबशाह। तॾहिं नवाबशाह असांजो हूंदो हुयो, ख़्वाजा साहिब जो जेको स्कूल हो उन में। पोइ उते गवर्नमेंट कॉलेज में मूंखे जेको आहे उते हॉस्टल में बि दाख़िल करायूं ऐं फस्ट ईयर साइंस उते मूंखे दाख़िला थी। पोइ तक़रीबन 2 साल जीअं हूंदो आहे उहो रहियासीं उते। उन खां पोइ इंटर साइंस थी, उन खां पोइ वरी सिलेक्शन जो मामिलो आहे मेडिकल जो। जीअं बाबा साईं जी त ख़्वाहिश हुई त हीअ जनरल प्रैक्टिस कनि, MBBS थिए। पर पोइ उन वक़्तु छा हो त मुंहिंजो जेको नंबर 1-2 घटि थी वियो त सिलेक्शन में जेको आहे सो मुंहिंजो न थियो। पोइ बाबा साईं जन जो इहो ख़्यालु हो त भई को मसइलो कोन्हे, तव्हां हिनखे रिपीट कयो, तॾहिं रिपीट थींदो वरी तव्हां करे ऐं इम्प्रूव करे वरी तव्हां भली हुन में MBBS। उन वक़्तु वरी मुंहिंजो जेको चाचा हो हुते नवाबशाह में ई सेटल हुआ, हाजी नूरुल्लाह दहराज साहब। पोइ उन्हनि पंहिंजी यानी कि तजवीज़ ॾिनी त भई हाणे तव्हां बजाए साल वरी तव्हां रिपीट कयो, त मुंहिंजी जॻह हुनजी जॻह चयो मुंहिंजी पर्सनल जेका सलाह आहे त मां काफ़ी ॾिठो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में त जेके मुंहिंजे जवानीअ जूं जेके रातियूं हुयूं से मां जागी गुज़ारियो ॾंद जे सूर खां। त मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां डेंटल उनखे पंहिंजे सूर जे करे तव्हांखे डेंटल तव्हां कयो। पोइ ख़ैर उहो बाबा साईं जन जो पंहिंजो ख़्यालु हो हुनजो त भई जनरल प्रैक्टिस थींदी त ज़ाहिर असांजो सॼो पोइ कुदरतनि हिकिड़ो थींदो आहे हर कंहिंजो। पोइ दोबारा मां ईअं इम्प्रूव पूरो साल त न कयो, पर मूं हिकिड़ो इम्तिहान ॾिनो वरी ॿीहर, त वरी उन में बि मुंहिंजी जेका रिज़ल्ट आई त वरी मूंखे वरी डेंटल में ई वञिणो पियो। तव्हांखे दुआ का मिली हूंदी? हा, बसि पोइ कुदरती पोइ जॾहिं असां उन ज़माने में छा हो त मेडिकल में सिर्फ़ु MBBS खे ॾिठो वेंदो न, उनखे डॉक्टर सॾींदा 70s में घणनि हद ते उनखे चवंदा हो डॉक्टर। बाक़ी जेको आहे जो माशाल्लाह उते सिलेक्शन थी वई त पोइ उते जेके असांजा दोस्त कलीग हुआ अक्सर माण्हुनि खे पाण ईअं ई चवंदो हुउसि, गाइड कंदो, ॿुधाईंदो हुउसि त हाणे असां जेकॾहिं MBBS में न आहियूं ठीकु आहे, को मसइलो न आहे, पर हिन में त हीअ बि सही ॻाल्हि आहे, ॻाल्हि मेडिकल आहे। पर पोइ कुदरतनि में हिन में थी वियो त वरी माशाल्लाह हिन में माशाल्लाह परफॉर्मेंस सुठी ॾिनियूं थी वियो। केतिरो यादि कंदा आहियो अहिड़ा जॾहिं ॾींहं ईंदा आहिनि डॉक्टर साहिब, जॾहिं फादर्स डे हूंदो आहे त उहे यादूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जूं तरबियतूं तव्हांजो जी जोड़े छॾींदियूं। तव्हां भले पाण पीउ हुजो, पर जेको पंहिंजे बाबा जूं पंहिंजे वालिद जूं ॻाल्हियूं माण्हू यादि करे थो त पोइ त मेरे ख्याल में माउ पीउ कदम कदम ते यादि न माउ पीउ जो त को नेबल बदल आहे न,
न अल्टरनेट उन जेको आहे त हर माउ पीउ जेको बि आहे उहो उन जी का सवाइ इन जे त हू इहो ई ॾिसंदा आहिनि त मुंहिंजो जेको औलाद आहे उहो मुंहिंजे ग्रो करे ऐं मुंहिंजे साम्हूं ई थिए। त हर कंहिं वालदेन जी ख़्वाहिश इहा हूंदी आहे ऐं ज़ाहिर असांजे वालदेन जी बि इहा ई ख़्वाहिश हुई ऐं उन्हनि वाक़ई महिनत कयूं ऐं असांखे उन मंज़िल ते पहुचायो मूंखे। ऐं मां उन ज़माने में हाणे बि असां सभिनी खे ॿुधाईंदा आहियूं त भई हीअ त आसाइशूं तमामु माशाअल्लाह सभु कंहिं वटि अलाह ताला जूं ॾिनियूं आहिनि। पर उन ज़माने में असां जॾहिं कयो त असां वटि त जॾहिं इवन डे जेको असांजो महाबदर ॻोठु हुयो DC हाई स्कूल महाबदर जो ताईं उन खां कंडियारे ताईं बि रस्तो कोन हो, पको रोड न हो, टांगनि ते ईंदा हुआसीं 71 72 में। पोइ 73 74 नवाब शाह आयासीं, उन खां पोइ वरी LMC में आयासीं, 5 इयर्स वरी हॉस्टल में रहियासीं 5 साल। हॉस्टल जी लाइफ जी त ज़ाहिर आहे उहो घर वारी लाइफ त कान्हे, ज़ाहिर आहे उहो जेको उन खां पोइ वरी मुंहिंजी जेका आहे सा हेॾे कराची जो प्रोग्राम हो अचण जो त मूंखे हिते वरी डॉक्टर्स में वरी मूंखे जॉइन करणी पई। 2 साल मां वरी हॉस्टल में रहियो। हॉस्टल जा ॾींहं ॾाढा ॾुखिया लॻंदा आहिनि पर सॼी ज़िंदगी वरी विसरंदा न आहिनि, वरी माण्हू हुनखे गोल्डन डेज़ करे यादि कंदो आहे। न बहरहाल काफ़ी कुझु सिखंदो आहे तमामु। ऐं जेको मां त इहो ई चवंदो आहियां त जेकॾहिं कंहिं बि इंसान में को टॉलरेंस आहे, बर्दाश्त आहे त उहो इन जे करे आहे। छाकाणि हॉस्टल में तव्हांखे कंबाइन रहणो पवंदो आहे, सिंगल त कोन रहणो पवंदो आहे। उते त ज़ाहिर कंबाइन 3 या 4 या 2 तव्हां सां गॾु हूंदा ॿिया। पोइ ज़ाहिर आहे त हाणे 4 माण्हुनि जे हूंदे अव्हांखे पढ़णो बि आहे ऐं पंहिंजी जेका करणी आहे। हाणे उन में त हर को माण्हू को चवंदो मूंखे पढ़णो आहे, को चवंदो मूंखे इन जे करे मां त इहो ई ॾिठो आहे। ऐं त जेकी माण्हू रहिया आहिनि हॉस्टल में त उन्हनि जी वधीक उहे डिसिप्लिन रहिया आहिनि, ॾाढा डिसिप्लिन एजुकेटेड आहिनि लाइफ में। नवीद भाउ बाबा जो दाबो आहे या दोस्त आहे बाबा? न दाबो न आहे माशाल्लाह, फ्रैंक रिलेशनशिप। साईं अख थोड़ी वो ॾेखारियो। न असां इन ॻाल्हि में लकी आहियूं जेके असां वी आर ब्लेस्ड कि अहिड़ा पेरेंट्स मिलिया जेके अंडरस्टैंडिंग आहिनि ऐं हर ॻाल्हि खे सम्झनि था ऐं हिकिड़ो जेकी ॻाल्हि हूंदी आहे असां डिस्कस करे सघूं था फ्रैंकली ऐं इन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं जेकी बि असांखे का शइ शुरू खां वठी कंहिं शइ जी घुरिज हुई उहा त हूअं अमूमन त इहो वक़्तु अहिड़ो अलाह ताला न ॾेखारियो ख़्वाहिश खां पहिरियों हिननि उहा शइ असांखे ॾेई छॾियूं। पर वरी जॾहिं प्रोफेशनल लाइफ में हाणे असां छो त ॿई गॾु आहियूं, डेंटिस्ट आहियूं, वरी हिकिड़ी प्लेटफॉर्म ते आहियूं, उन में रोज़ जेकी बि ॻाल्हि आहे या का नई इनोवेशन करणी आहे या का डिस्कस करणी आहे त पोइ बाबा साईं त डिस्कस कंदा आहियूं, पोइ उहो हुनखे प्रॉपर तरीक़े सां अंडरस्टैंड कनि था। त उहो मूंखे अहिड़ी का डिफ़िकल्टी या मुंहिंजे भेण भाइरनि खे न थी आहे कॾहिं इन सिलसिले में। क्वाइट फैमिलियर। वरी हिकिड़ो आहे कि प्रोफेशनल बि आहिनि पाण बि इन, छो त असांजी फील्ड ई अहिड़ी आहे, वरी असांजी मदर बि डॉक्टर आहे त असांजो घराणो पूरो माहौल ई हिकिड़ो अहिड़ो रहियो आहे डॉक्टरी। फरमाइशूं को लार को अहिड़ो एक्स्ट्रा अचनि साईं खे परेशान करे छॾियो। न चवां थो मां त घणो परेशान कयो मां नंढपण में, पर उहो ज़रूरु जीअं थींदी आहे। त डेंटिस्ट्री जेका आहे तव्हां पहिरीं शौक़ सां कई या बाबा जी वजह सां कई? बाबा खे ॾिसी शौक़ु थियो, पोइ वरी मतिलबु इहो ई फील्ड हुई, वरी ख़बर बि हुई कि हाणे हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे पूरो। थोरो वरी मूंखे वरी इहो फ़ाइदो नज़र आयो, मां चयो बजाए मां ॿियो को फील्ड कयां त ज़ीरो खां स्टार्ट कबी, हे त हिकिड़ी पंहिंजी ठहियलु साईं। असांजो दोस्त आहे सलीम गुल पठान, ॾाढो ज़बरदस्त असांजो, ॾाढो फ्रैंक आहे पंहिंजे वालिद सां, तमामु घणो फ्रैंक आहे। सो हुन चयो त जॾहिं मूंखे मुंहिंजी औलाद थी ऐं उनजा महीनो 2 महीननि खां पोइ उहा उनखे थोरो बुखार थियो, टेम्परेचर थियो, इंजेक्शन करणु वियुसि डॉक्टर ॾे। त डॉक्टर हणिसि पियो त मां हुनखे ज़रा घटि गोली हई थी, अरे कीअं नंढो मासूम ॿारु आहे मुंहिंजी नंढी आहे। त चई मूंखे पंहिंजे बाबा कुल्हे ते हथु रखी ऐं मूंखे चयो जी सलीम गुल अब बताओ कि औलाद कितनी बड़ी कमज़ोरी है। तो जी मैंने बाबा को कहा कि बाबा खुदा की कसम मुझे पता नहीं था कि औलाद इतनी बड़ी कमज़ोरी है। हम तो बड़े शरीफ बच्चे थे, हमने तो आपके साथ कुछ किया ही नहीं। अगर हमें पता होता कि औलाद इतनी बड़ी कमज़ोरी है
हम तो उंगलियों पे नचाते न वाकई तो आहे जॾहिं पंहिंजी औलाद थींदी आहे पोइ पंहिंजे वालिदेन जो एहसासु थींदो आहे। पंहिंजो हा बिल्कुलु आहे, जॾहिं पंहिंजो औलाद थींदो पोइ ख़बर पवंदी त हाणे नवीद बि माशाल्लाह असां बाबा आहे, 2 ॿार अथसि, 2 ॿार आहिनि अञा स्कोर 3 ते माशाल्लाह स्कोर पहुतो आहे। त तव्हां ओड़ा ई बाबा आहियो या तव्हां डिफरेंट आहियो? अॼुकल्ह जी औलाद डिफरेंट आहे। हा न वाकई हाणे अॼुकल्ह जी औलाद वधीक जेको गैजेट्स अची विया आहिनि हिन खां पोइ वधीक हू तेज़ थी वई आहे, ऐं वरी डायरेक्ट मतिलबु उहो चई था अचनि। मां ई राति जो अचां थो या अगरि मां बिलफर्स के फ़ोन बि खणा थो त हाणे मुंहिंजी नंढड़ी वॾी समझदार हो चए थी कि आप तो हमें टाइम नहीं देते, तो फौरन मतिलबु अहिड़ो हणंदी आहे टॉन्ट के पोइ माण्हू चवंदा अरे त कॉन्फिडेंट थी विया आहिनि वधीक ॿार, तमामु कॉन्फिडेंट। असांजे ज़माने में वरी छाहे हूंदो न ॻाल्हाइबो, एतिराम बि हूंदो हो, हाणे उहा थोरी झिझक ऐं एतिराम ख़तम थी वियो आहे। अॻु में असां वालिद साहब असां पुटनि खे औलाद खे एतिरो फ्रैंक न ॾिठोसीं जेतिरा हाणे असां जा मतिलबु हीअ जेके हाणे जेको टेन्योर आहे हीअ त डिफरेंट आहे इंटायरली। असां मतिलबु ख़ौफ़ आवाज़ में अंदाज़ में हिकिड़ो सभु शयूं, हाणे ॿार चवंदा केरु पर पहिरियों वारा हुआ बि हाणे असांखे जेको ॾाढो मुंहिंजो यादि आहे मतिलबु काफ़ी मतिलबु ही वॉज़ वेरी पंक्चुअल ऐं ॾाढो हू मतिलबु स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू हो। उहे अहिड़ा माण्हू हाणे अॼुकल्ह घटि आहिनि। उन ज़माने में मतिलबु हू जेको उन्हनि जो ॻोठ में असां नमूनो ॾिठोसीं, मूंखे यादि आहे चङी तरह, त उहो अॼु ताईं मां ॾिसां थो आई मिस दोज़ डेज़ के अहिड़ो को वक़्तु वरी अचे ऐं जहिड़ो उन्हनि जो हिकिड़ो नमूनो हूंदो पंहिंजे पेशेंट सां, वरी पंहिंजे स्टाफ सां, वरी पंहिंजे जेको आहे उतां ॻोठ वारनि सां, त उहो ॾाढो मतिलबु हूंदो ऐं पंक्चुअल हूंदा। 4 बजे सुबुह जो उथंदा, निमाज़ जा पाबंद, वरी पंहिंजी प्रैक्टिस जीअं कंदा सुबुह जो, वरी पंहिंजी ॿनी ॿारो संभालींदा, शाम जो ओताक संभालींदा, त उहो माल पंहिंजो मतिलबु एवरीथिंग वॉज़ लाइक हिकिड़ो पूरो हिकिड़ो सिस्टम सां मैनेज कयनि। ऐं उहो वॾी उन ज़माने में हिकिड़ी उहो ॾाढो, छो त उहा अनयूजुअल थिंग हुई। ॻोठ में अहिड़ो कंहिंजो घरानो न हो जीअं असांजे ॾाॾे हलायो। एंड ही वॉज़ वेरी पर्टिकुलर। असां वेंदा हुआसीं जॾहिं गर्मियुनि जी छुटियुनि में त मंझंदि जो असांखे अलाउ न कंदो हो, हालांकि असां सां प्यार ॾाढो हूंदो हुअसि, पर वरी पोइ बि पंहिंजे रूल्स ते कंप्रोमाइज़ न कंदा। पहिरीं रूल्स एंड रेगुलेशंस जेके हूंदा हुआ औलाद बि उहो ई फॉलो कंदी हुई, हाणे उहा शइ ख़तम थी वई आहे। हाणे जेके सॉफ्टवेयर असां में थिया हाणे ॿार रूल्स एंड रेगुलेशन सेट था कनि। थोरो असांजी जनरेशन इन ॻाल्हि में लैक बि करे थी। असां पाण थोरा हाणे उन तरीक़े सां एतिरा पंक्चुअल न आहियूं, वरी इहो पाण बि असां गैजेट्स में आहियूं त औलाद बि उनखे थी ॾिसे, या उहो जीअं सुबुह जो सवेर उथणु या को सोशल सर्कल, अहिड़ी शयूं हाणे घटि थींदी थियूं वञनि त औलाद बि उहा ॾिसे पई थी। ईअं आहे, ईअं आहे। अच्छा, कहिड़ो वक़्तु जो तव्हां बाक़ाइदे डिॼो, मतिलबु को मार का यादि दड़को अहिड़ो मार खाधी पर साईं जी? हा, बचपन में 1-2 दफ़ा अॼु न हुजनि हा त तव्हां चयो आहे न मार त ख़ासि ख़बर अथनि बाबा वेठो आहे। नंढपण में हाणे हूंदो मां थोरो पढ़ाई में कंदो हुउसि नमूनो, जीअं न पढ़णो आहे या जीअं हूंदो आहे घुमणो आहे या हेॾे होॾे, त उन जे करे थोरो इहा शैतानी, मां वरी वॾो हुअमि सभिनीनि खां घर में, त उहो पैम्पर्ड चाइल्ड जीअं चइबो आहे, त उहो थोरो घणी अहिड़ी हैबिट्स हुयूं त उन जे करे वरी मार बि पवंदी। थोरो सॉफ्टवेयर अपडेट थियो तव्हांजो। ख़ौफ़ लॻंदो साईं खां या अम्मा खां, ॿिन्ही मां कंपेयर कजे त? न हाणे बिल्कुलु न। साईं तव्हांखे हूंदो वालिदेन जो ख़ौफ़ एतिराम वारे दायरे में? न बिल्कुलु हूंदो, ऐं ख़ासि तरह फादर खां। मदर साइड वरी थोरो माण्हू थोरो पंचायत घणी मिलंदी आहे मदर जे साइड में, ज़ाहिर आहे फादर जो त काफ़ी थींदो। तव्हां सख़्ती अख़्तियार कई पंहिंजे हिसाब सां, तव्हां छॾे छो ॾिनो? जेका तव्हां सां सख़्ती थी, तव्हां औलाद में उहा सख़्ती छो न महसूसु कयो? मां एतिरो कोन, मदर साइड ओॾा वरी उन्हनि खे चई छॾियो भई तव्हां ॿारनि खे भली तव्हां इहो कयो। मां वरी सख़्ती न कई। तव्हां माना हूंदो गॾु, सॉरी टू से साईं, सॉरी टू से, तव्हां माना मिसिस खे चयो त जेको रवे मूंसां थी ॿारनि सां ओड़ो रख त सही थी वेंदा। मदर माशाल्लाह हुनजे यानी काफ़ी कंदी हुई, हा स्ट्रिक्ट थोरो हुई। हा मां हूंदुसि, मां त एक्चुअली मां त ॿारनि खे शुरू खां पाण सां ई रखियो। मां स्कूल में बि अर्ली इन द मॉर्निंग शुरू खां उथंदो हुउसि हिते कराची में, त मां पाण ई हिननि खे ड्रॉप कंदो हुउसि।
जेसि ताईं करे सघे कोशिशि कई। ही नंढा हूंदा त नवी तो हुनजी बि सिस्टर आहे, उहा माशाल्लाह उहा गायनेकोलॉजिस्ट आहे ऐं हाणे FCPS बि कयो अथई। त उनखे हिनखे मां पाण छॾींदो हुउसि स्कूल में पाण, पोइ वरी ज़ाहिर क्लिनिक बि हलाइणी हुई त पोइ वरी कलेक्टर हिनखे ॿियो कंदो, ड्राइवर कंदो हो या वरी को ॿियो माण्हू कंदो हो। तव्हां भला पंहिंजे पुटनि सां वधीक क्लोज़ हुआ या धीअनि सां? बसि न्याणी हिकिड़ी आहे। अच्छा। त बाक़ी पुट त 3 आहिनि माशाल्लाह आहिनि। अच्छा। कोई अहिड़ो फ़र्क़ु मूं न रखियो। अच्छा। पर वरी न्याणी वधीक क्लोज़नेस हूंदी आहे न? क्लोज़नेस हा हुई, उहो बि कंहिं हद ताईं। वरी माण्हू वॾो थिए थो ॿार थो वरी बसि ईअं। कॾहिं तव्हांखे शिकायत रही की तव्हां जेको आहे न अदी लाइ इहो कयो, मुंहिंजे लाइ न कयो? न ईअं न, मूंखे वधीक कयो अथनि सभिनी। अच्छा। असांजी भेण माशाल्लाह ॾाढी निमाणी, जीअं हूंदो आहे शुरू खां मेरिटोरियस स्टूडेंट, उन त बाबा में तंगी न कयो आहे त पढ़ी वई, मेरिट ते पढ़ी हमेशह, वरी मेरिट ते हुनजी सिलेक्शन, मेरिट ते वरी कमीशन, मेरिट ते हाणे FCPS, त एवरी शी इज़ अ वेरी टैलेंटेड। फाइनेंस करण जेतिरो ख़र्च करे रिज़ल्ट न मिलण। अच्छा, छोकिरा ईअं कंदा आहिनि? बैंक जा इवन दैट कर्ज़ी थी। मां उन ज़माने में मूंखे जिथे बाबा वारनि पढ़ायो त मां माशाल्लाह अॼु बि तव्हां ॾिसंदो त कराची जो वॾे में वॾो स्कूल आहे PF चैप्टर सिटी स्कूल, उहो उन ज़माने में 90s में वन ऑफ दी मोस्ट एक्सपेंसिव हो। कराची ग्रामर खां पोइ उनजी फीस हुई, त असां उन में पढ़ियासीं। इन ॻाल्हि में मां ॾाढो लकी आहियां की असां बाबा वारनि ते स्ट्रगल कई, मिडिल क्लास चइजे असांखे, या ब्रेड एंड बटर वारा जीअं रोज़ कमाओ रोज़ खाओ। पर मां जिन सां रहियमि दोस्तनि सां, उहे हिन महिल मतिलबु कराची जा जेके या पाकिस्तान जा जीअं किंग्स चइजनि, इवन दैट बिज़नेस में चइजनि, ट्रेवल में या पॉलिटिक्स में, उहे सभु मुंहिंजा हिन महिल क्लास फेलोज़ आहिनि हाणे जेके पढ़िया आहिनि। त मूंखे कॾहिं उहो फील उन्हनि जे साम्हूं ईअं न थियो की मां को इन्हनि खां को इन्फीरियोरिटी कॉम्प्लेक्स आहियां, चाहे उहो कॾहिं फेयरवेल पार्टीज़ हुजनि त चाहे ड्रेसिंग मुंहिंजी हुजे। उन ज़माने में मूंखे गाॾी वठणु छॾणु ड्राइवर सां ईंदी, जीअं बाक़ी किस्तूं बाबा पाणे ॾींदो। हिन ॾाढो टफ टाइम मूंखे लॻे थो ॾिनो अथसि हाणे। इवन दैट मां ॿुधायां, जॾहिं मां BDS जे फर्स्ट ईयर में फर्स्ट डे ते वियमि त बाबा मूंखे ओॾी महिल जी 0 मीटर गाॾी ॾिनी। त आई वॉज दी ओनली वन। मुंहिंजो टीचर वीचारा वैन ते ईंदा, मूंखे चवंदा की यार हे केरु आयो आहे जंहिं वटि नई आहे, उहो ॾिसंदा गाॾी खे। एप्लाइड में मां काहे वेंदो हुअमि शौक़ में, त पोइ वरी उन्हनि चयो तो स्टूडेंट आहे फर्स्ट ईयर का। उहो फ़र्ज़ु अदा कयो अथव जेको वालिदेन तव्हांजे लाइ, उहो पहिरें ॾींहं ते नई गाॾी सभु शयूं, तव्हां सम्झो था तव्हां को उन जो अदा कयो आहे या करण जी कोशिशि कयो आहे? एतिरो आसानी सां नथो थी सघे, कोशिशि त आहे, अलाह दुआ कयो थिए उहो पूरो। छा फादर्स डे ते छा डेडिकेशन हूंदी आहे तव्हांजी? रुगो केक कटण, बाबा आई लव यू, या का रेज़ोल्यूशन हूंदी आहे साल में? बस वधि में वधि उन्हनि जो मतिलबु हिकिड़ो आहे की जेकी बाबा साईं जेकी महिनत कई आहे, मुंहिंजी त ॾींहुं राति इहा ई आहे की उहा लेगेसी अॻिते खां अॻिते वञे, हिकिड़े अहिड़े मक़ाम ते उन शइ खे पहुचायूं जो उहो सुभाणे ही शुड फील प्राउड की यार ठीकु आहे हिकिड़ी अहिड़ी स्टेज ते आणियो अथनि, घटि में घटि लेट डाउन न थियो। मुंहिंजी कोशिशि त इहा ई आहे की छो त असांजे मथां वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। हिकिड़ो त असांजी जेकी क्लिनिक आहे उहा बाबा साईं रखी पंहिंजे मुर्शिदनि जे नाले ते, त हाणे उन्हनि जी बि हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी। उन्हनि बि मूंखे हमेशह अॼु ताईं चवंदा आहिनि की बाबा तव्हांखे पंहिंजे वालिद साहिब जी जेको आहे ॾाढी उन कई आहे तव्हांजे लाइ, छो त उन्हनि पाण बि ॾिठो असां सां गॾु ई रहिया आहिनि हमेशह, त उन्हनि जी गाइडेंस बि रहंदी आहे। त हीअ हाणे जेकी लेगेसी असांखे हाणे माशाल्लाह कराची में असांजूं 3 क्लिनिक्स आहिनि। हाणे अॻियां हाणे चऊं था हुनखे अॻियां वधायूं, वरी हॉस्पिटल हिकिड़ो जर्नल ठाहियूं। इंशाअल्लाह ताला थींदो। डॉक्टर साहिब, का अहिड़ी ख़्वाहिश जेका तव्हां ॿारनि में ॾिसंदा हुजो, अॼु खणी ज़ाहिर कयो, तव्हां हे चाहियो था ॿार हेॾे वञनि या हीअ कनि या हीअ थियनि? न माशाल्लाह जेको कुझु बुनियादी थी वियो आहे माशाल्लाह। हीअ पंहिंजो डेंटल सर्जन आहे या मुंहिंजी बि ख्वाहिश हुई, ईअं ई हुई तव्हांजी? हा ईअं ई हुई, छाकाणि हलाइणो आहे कंहिंखे। ऐं न्याणी मुंहिंजी माशाल्लाह आहे, ॿियो मुंहिंजो इंजीनियर आहे, उहो माशाल्लाह हिन गुड बुक्स में पंहिंजे जेके बॉसिस आहिनि ऐं वेरी कॉम्पिटेंट आहे। अलाह जी महिरबानी, अलाह जा
करे तंग कयूं भला ख़ासि अहिड़ो तंग जो तव्हां चयो यार छा करे छॾी नवीद मूंखे त मां उमेदु हुई कान छा करे छॾी न अहिड़ी अलाह जी महिरबानी अलाह अहिड़ी कान थी आहे कॾहिं बि न अहिड़ी हा इहा बि हिकिड़ी ब्लेसिंग आहे हा वालदेन खे तव्हांखे शिकायत असां त हाणे खां ई चवंदा यार छा माना भई अॼुकल्ह फादर्स खे बि इलाही कंप्लेन्स आहिनि पंहिंजे ॿारनि सां गैजेट्स था यूज़ कनि बसि उहो पंहिंजी मां चओ सम्झां थो परवरिश बि थोरी घणी आहे अगरि पाण असां रोल मॉडल त पंहिंजे पेरेंट्स खे था ठाहियूं न त असां वरी जॾहिं न ॾिठोसीं पंहिंजे पेरेंट्स में अहिड़ी का शइ त उहा असांखे बि थी के ॾाॾे खां वठी न ॾिठोसीं ॾाॾो असांजो बाबा खे ॾिठोसीं हा त उहो पर तव्हां अगरि पंहिंजे ॿारनि खे बि पंहिंजी रूट्स सां कनेक्टेड रखो न अॼु बि असांजो वालिद साहिबु जेको आहे कॾहिं वेहे थो त उहो पंहिंजो रूट्स खे ज़रूरु डिस्कस थो करे अॼु बि असां मां तव्हांखे ॿुधायां की असांजे अंदरि उहा हैबिट आहे की असां वञी सघूं था जिथे चाहियूं दुनिया में ईदुनि ते हिननि ते पर पोइ असां पंहिंजी नेटिव प्लेस वेंदा आहियूं वरी इहो ई शौक़ु असांजी औलाद में पियो आहे छो त उहो ॾिसनि था पंहिंजे पेरेंट्स खे असां पंहिंजे पेरेंट्स खे ॾिठोसीं हाणे मुंहिंजी औलाद मूंखे थी ॾिसे त हाणे उहो हिकिड़ी इहा जनरेशन टू जनरेशन आहे तव्हां उन्हनि खे जीअं उन्हनि खे ॿुधाईंदव पंहिंजे रूट्स जे बारे में पंहिंजी हिकिड़ी बुनियाद जे बारे में उन्हनि खे पंहिंजो पर ॿुधाईंदव की असां बचपन में कीअं हुआसीं हाणे कीअं आहियूं त उहो वरी ऑटोमेटिकली मां सम्झां थो पोइ औलाद जे अंदरि अचे थी बाक़ी अगरि असांजे पेरेंट्स अगरि मूंखे न ॿुधायो हुजे हा न असांजे भेण असांखे की भई असां हेतिरी स्ट्रगल करे हिते पहुता आहियूं त शायदि मां सम्झां थो पोइ जीअं मां चयो की मां हिकिड़े वॾे स्कूल में पढ़ियल आहियां त उन में मां पंहिंजे सां गॾु काफ़ी छोकिरनि खे खरंदे बि ॾिठो अॼु उहे हिन महिल हर दुनिया जो नशो था कनि उहे उन्हनि जा पेरेंट्स ॾाढी महिनत कई पर उन्हनि खे सिर्फ़ु इहो ई ॿुधाइनि की हे ई जेको आहे न इहो ई हो पोयां खे न ॾिसो बसि हे तव्हांजो प्रेज़ेंट जेको आहे इहो ई हमेशह खां ईअं ई हो सही ॻाल्हि त उन्हनि खे उहा क़दुरु न थी त हाणे अॼु जेको आहे असां पेरेंट्स जे करे जेकी उन्हनि असांखे ॿुधाई या जेकी उहा मूंखे ख़बर आहे मुंहिंजे वालिद साहिबु या मुंहिंजी वालिदा कीअं स्ट्रगल कई आहे ऐं कीअं महिनत करे हिन मक़ाम ताईं पहुता आहिनि त उहो अहसासु बि आहे त सॼो अहसासु थी वियो अच्छा ज़िंदगी जो ॾुखियो में ॾुखियो वक़्तु जिते तव्हांखे वालिद साहिबु कमु आयो हुजे साईं तव्हांजी ज़िंदगी जो अहिड़ो ॾुखियो में ॾुखियो हुजे तव्हां पंहिंजे वालिद चयो हुजे तव्हां चयो हुजे बसि अॼु बाबा पंहिंजो हक़ अदा करे छॾी सची ॻाल्हि आहे हाणे माउ पीउ जी जेका आहे सा हिकिड़ी रूटीन लाइफ त रहे थी पर उहो बि माशाल्लाह तमामु बाबा साईं जो त हाणे उअं ई बि वालिदेन जेके मुंहिंजा हुया ॿई त तमामु केयरिंग हुआ ऐं हर लिहाज़ ते हर वक़्त ते केयरिंग कया थोरो उहो त हाणे जेको ज़माने में थींदो आहे जॾहिं मुंहिंजी माउ हिते माशाल्लाह अची कराची में वरी इहो पोइ वालिदेन खे बि इहा बि ख़्वाहिश हूंदी आहे न हाणे कुझु शादी थिए हिन जी का पर शादी बि हिननि जी हुई त पोइ सही तरीक़े सां थिए उहो मूंखे थोरो नज़र आयो बाबा में थोरी परेशान थोरो रहिया पोइ उहो अलाह जी महिरबानी सेटल थी वियो सभु मामलो ठीकु सही थी वियो माशाल्लाह छा पैगाम उनजी ख़्वाहिश मुताबिक़ डॉक्टर साहिबु छा पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि खे फादर्स डे जे स्पेशल बसि हाणे पैगाम ते माउ पीउ जी त तमामु जेतिरो थी सघे जेतिरो औलाद खां थी सघे त माउ पीउ जेके ज़िंदा आहिनि त उन्हनि जो को नेमल बदल न आहे ऐं असांखे त अलाह ताला क़ुरान शरीफ़ में बि हुकुम आहे त वालिदेन जे आॾो तव्हां उफ़ बि न चओ ऐं इहे अहिड़ी छो त वालिदेन खे का बि शइ कोन खपे सवाइ क्वालिटी टाइम जी वालिदेन खे ऐं अलाह ताला खे का असांजी ज़रूरत न आहे अलाह पाक खे बि का ज़रूरत कान्हे ठीकु आहे पर अहिड़े नमूने सां वालिदेन खे बि का कोन्हे औलाद जे भई कोई हीअ असांखे कुझु करिजे बसि उहो उन में हूंदा आहिनि भई असांजा जेको औलाद आहे सेटल हुजे सही हुजे ऐं ख़ुशि हुजे इहा ई वॾी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे वालिदेन जी नवीद भाई तव्हां छा मैसेज हूंदो फादर्स डे जे हवाले सां मां इहो चवंदुमि पंहिंजी जेको जॾहिं जेतिरा माउ पीउ तव्हां सां गॾु आहिनि त उन्हनि जी क़दुरु कयो उन्हनि जी तव्हां इज़त कयो ऐं उन्हनि खे जेतिरो थी सघे उन्हनि जी ज़िंदगी में ई उन्हनि खे जेतिरो ॾेई सघो था उहो ख़ुशियूं ॾियो या उन्हनि खे एतिराम इज़त ॾियो छो त हीउ हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे की इहे वरी जीअं ॻाल्हि आहे की इन खां लाज़वाल आहे वॾी महिरबानी नवीद भाउ तव्हांजी वॾी महिरबानी वॾी साहिबु तव्हांजी
वेलकम बैक नाज़रीन। ताज़ा तरीन ख़बरुनि जे हवाले सां मां हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां, पर पंहिंजी मॉर्निंग प्रोग्राम में मेहमान कहिड़ा आहिनि, टॉपिक्स छा आहिनि, इन जे लाइ हलूं था सजाद भाउ ऐं उनसां शादा। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। महिरबानी। गुड मॉर्निंग। फादर्स डे अचण वारो आहे संडे ते, तव्हां छा चवणु चाहींदा? फादर्स डे जे हवाले सां तव्हां पाण फादर आहियो? मां पाण फादर आहियां, बिल्कुलु। नंढड़ो आहे मुंहिंजो हिकिड़ो माशाल्लाह 4 सालनि जो। ऐं कुदरत जो हिकिड़ो तोहफ़ो आहे बीइंग अ फादर। ऐं उहो जेको एहसासु आहे जॾहिं तव्हां पंहिंजी औलाद सां गॾु हुजो था या उन्हनि जे लाइ वरी मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी कयो था, अजीब हिकिड़ा एहसास आहिनि। डिस्क्राइब कीअं कयां मुख़्तसर? तव्हां पाण सुठा फादर आहियो या तव्हांजा बाबा? बाबा खे ॾिसी मूं में इहो शौक़ु पैदा थियो त मां बि हिकिड़ो सुठो फादर थियां, एटलीस्ट कोशिशि कयां, पोइ मां उन्हनि शयुनि खे फॉलो कयां थो। फॉलो कंदा आहियो तव्हां? बिल्कुलु। काफ़ी इलाही सारी शयूं जेके आहिनि तव्हांजे बाबा जूं आयूं आहिनि। फैमिली मां एडॉप्ट कंदो आहे, वालिदा मां, वालिद मां, ऐं घणो कुझु सिखियो बाबा खे ॾिसी करे, उन्हनि सां गॾु रही करे। ॾाढो सुठो। पर अॼु असांजा जेके महिमान आहिनि उन्हनि जे वालिद मोहतरम जूं उहे ॻाल्हियूं, उहे तरबियतूं, उहे नसीहतूं, उहे लफ़्ज़, उहे लिखड़ियूं ऐं उहे ॾांव जॾहिं औलाद में मुंतक़िल थियनि था त पोइ ॾाढा ज़बरदस्त हो। त पोइ पंहिंजे भेनरुनि ऐं भाइरनि खे ॾिसंदव त तव्हांखे पंहिंजे वालिदेन जी झलक नज़र ईंदी, कंहिंमें माउ नज़र ईंदी, कंहिंमें वालिद नज़र ईंदो, कंहिंजे खिलण में, कंहिंजे ॻाल्हाइण में, कंहिंजी धड़कन में, कंहिंजी नाराज़गी में, कंहिंजे कंहिं न कंहिं अंदाज़ में माउ पीउ जी झलक औलाद मां ज़रूरु ईंदी आहे। ऐं अॼु असां ज़रूरु यादि कंदासीं साईं फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिबु, जो लिखण जे हवाले सां, सहाफ़त जे हवाले सां, सच जे हवाले सां हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। उनजी औलाद उनजे नाले खे निभाईंदी अचे पई, इन जो आउं पाण गवाह आहियां। उनजे नाले खे ऐं उनजे लिखड़नि खे जेको पाणी ॾींदी पई अचे, ऐं उनजे पाणीअ सां उनजी यादुनि जो जेको वण वॾो थी वियो आहे, उन्हनि समातुनि ताईं उनजा असरात नज़र अचनि था, जंहिं फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब खे न ॾिठो, मुलाक़ात न हुई, पर अदे ऐं अदी जी ॻाल्हाइण मां उनजा लफ़्ज़, उनजी ॻाल्हियूं छलकंदियूं आहिनि। छो अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि अदी नुसरत लाशारी ऐं अदा सारंग लाशारी। भलीकार अदी। वॾी महिरबानी अदा, लख गुड मॉर्निंग। थैंक यू। सॼी सिंध खे गुड मॉर्निंग, सॼे जहान खे गुड मॉर्निंग। तव्हांखे शायदि ख़बर न आहे, अदी नुसरत ऐं आउं गॾु पढ़िया आहियूं हिते कराची में। जी हा, असां क्लासमेट्स आहियूं, पर उनखां वधीक असांजो भाउ भेण वारो रिश्तो। अदी चवंदी आहे त सारंग ऐं सजाद मुंहिंजा ॿ इस सां नाला आहिनि। असांखे उहो अहसासु थियो आहे नुसरत सां जॾहिं मुलाक़ात। बिल्कुलु, उहे मोहबतूं हमेशह क़ाइमु हुजनि। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। फादर्स डे ते यादि पिया कयूं सभिनी शयुनि खे। तव्हां त मां नथो सम्झां त फादर्स डे जे हवाले सां, पर जॾहिं बि कचहरी जो इतफ़ाक़ थियो आहे त साईं खे असां ज़रूरु यादि कयोसीं, फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिबु। सजाद ईअं आहे जो बाबा खे जॾहिं यादि था कयूं न, त हिकिड़ा त आम पीउ हूंदा आहिनि, ऐं उहे यकीनन उनजी जेका अहमियत आहे घर जी हिकिड़े सरबराह जे हवाले सां हिकिड़ी बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। पर जॾहिं असां फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे, बाबा खे यादि था कयूं, त फ़क़ीर मोहम्मद लाशारी सिर्फ़ु हिकिड़ो शख़्स न हो। उहो मां इन करे कोन थी चवां त मुंहिंजो वालिद साहिबु हो या उनजे करे, पर उनजो जेको उनजो पंहिंजो दौरु आहे लिखणनि जो, ऐं उनजो पंहिंजो सहाफ़ती दौरु जंहिंखे चऊं त सिंध जे शऊर जो नालो फ़क़ीर मोहम्मद लाशारी हो। को उन करे उनखे असां एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असां हिकिड़े बिल्कुलु ॿिए अंदाज़ में यादि था कयूं। ऐं असांजी ख़ुशनसीबी चइजे त कॾहिं ज़िंदगी में मूंखे यादि नथो पए त बाबा कॾहिं दड़को ॾेई का ॻाल्हि सम्झाई हुजे। एॾे प्यार, एॾी मोहबत सां, माना बसि सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो रुॻो इशारो करे छॾियो ऐं उहा ॻाल्हि असां ताईं माना कन्वे थी वेंदी हुई। कॾहिं मूंखे यादि नथो पए त का शइ दड़को ॾेई चयो हुजे, या माना सिर्फ़ु अखि जी माना पुछड़ी मां ख़बर पइजी वेंदी त उहो छा थो चाहे। सो इन करे असां ॾाढा मुख़्तलिफ़ ॿार हुयासीं। मतिलबु पेरेंट्स बि अहिड़ा ख़ासि मिलिया। वरी उन्हनि जो फादर या मदर जेके फेस एक्सप्रेशन सां ख़बर पइजी वेंदी कि दड़को ॾियणु चाहिनि था। ऐं बाबा सां असांखे इलाही थोरो टाइम मिलियो। असां ॻोठ रहियासीं, सफ़ा जेको नंढपण वारो दौरु हो असांजो गाजी खावड़ में रहियो, ॻोठ में रहियो। उनखां पोइ जॾहिं बाबा अकेलायूं महसूसु कयूं त मुंहिंजा ॿार आहिनि, ऐं मां उन्हनि खां जॾहिं ॻोठ उन्हनि खे छॾे थो अचां त मूंखे केतिरी तकलीफ़ थी थिए। हिकिड़ो इलाही सेंसिटिव माण्हू। त पोइ उन्हनि सोचियो त हाणे, ऐं वरी 2 वॾा ॿार बीमार हुयासीं, मां ऐं मुंहिंजो भाउ ज़फ़र जेको सारंग जे मुंहिंजे विच में हो। सो उनजे करे उहा सेंसिटिविटी बि वधीक हुई। ज़ाहिर आहे मां हिते मुंहिंजा ॿार मुंहिंजे साम्हूं हुजनि ऐं उनजी ट्रीटमेंट ते ठीकु थियनि। पोइ ज़फ़र जेको आहे 10 सालनि जी उमिरि में उनखे कैंसर थी वियो, तॾहिं उनजी ट्रीटमेंट कोन थी सघी।
ऐं हुनजी डेथ थी वई। जीअं असां कार्ल मार्क्स खे यादि कंदा आहियूं त उन महिल हुन दास कैपिटल पे लिखियो जॾहिं हुनजो पुटु बीमार हो ऐं हुनजी वाइफ हुनखे चयो पियो बार बार त उन उहो अलाए छो मूंखे अॼुकल्ह दास कैपिटल वारो टाइम पीरियड ऐं बाबा जूं जेके रिज़ेम्बलेंस लॻंदो आहे त हुन जा मक़सदु शायदि ज़िंदगी में के ॿिया हुया ऐं पर्सनल शयुनि खे हुननि एतिरो ज़ाहिर आहे कंसर्न त डेफिनेटली माउ पीउ पंहिंजी औलाद खां वधीक ॿियो कंहिंसां हूंदो। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु इन ॻाल्हि खे असां कैरी ऑन कंदासीं। अदा सारंग बसंत खे मौजूदु आहे। अदी नसीम ॾाढो गोड़ कयो, इन करे गोड़ कयो त अॼु तव्हां अदी नसीम खां पुछो ई कोन त नसीम ठाहे छॾियो। बिल्कुलु जी अदी नसीम कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं तव्हां बिरयानी ठाहियो पिया, ख़ुशबू पई अचे। मूं तव्हांखां पुछियो कोन की छा पिया ठाहियो पर ख़बर पइजी वई आहे ख़ुशबू सां। असांजी स्पेशल डिश आहे पंहिंजे किचन में। अच्छा, अॼु जो नालो थोरो डिफरेंट तव्हां मूंखे ॿुधायो हो बिरयानी जो, यानी कि चिकन मटन वारी न आहे, बाक़ी हैदराबादी चिकन कीमा बिरयानी। कीमा बिरयानी ज़बरदस्त। तव्हां कॾहिं खाधी आहे कीमा बिरयानी? जी जी, ॾाढी मज़ेदार टेस्टी आहे। हिन में इक्वली रहंदो आहे, कंहिंखे बूटी जी बि कोई टेंशन न हूंदो आहे त कंहिंखे ॾियणी आहे न ॾियणी आहे, आराम सां मतिलबु पंहिंजे मर्ज़ी सां जेतिरो कीमो भला मशीन वारो या हथ वारो? हथ वारो। हथ वारो मशीन वारो हिन में कंदासीं त उहो चांवरनि में ई नज़र ई न ईंदो त हिन में आहे। सही। त हिन जे तव्हांखे ॿुधायां रेसिपी तव्हांखे हिन जे इंग्रेडिएंट ॿुधायां। पहिरियों असांजो मेन कोर्स इहो आहे कीमो, अधु किलो कीमो। हुन में असां हिनखे मैरिनेट कयो आहे। मैरिनेट करण वारियूं जेके ऐड कयूं आहिनि शयूं मां तव्हांखे ॿुधायां थी। लूणु हस्बे ज़ाइका, जेको तव्हांजी मर्ज़ी हुजे जेतिरो विझो। ॻाढ़ा मिर्च टेबल स्पून, दाणा पिसियल टेबल स्पून, हैड टी स्पून। हिननि खे लेमन जूस जेको आहे उहो 2 चम्मच ऐं ॾही 2 चम्मच विझी हिनखे असां मैरिनेट कंदासीं 10 मिनट। 10 मिनट खां बाद में असां वरी पंहिंजे ॿिए प्रोसेस ते ईंदासीं। वेजिटेबल असां वटि टमाटर, अदरक लहसुन जो पेस्ट, दाणा, फूदनो, इहो असां हिननि खे कटिंग करे पोइ मतिलबु जेको असां सॉस ठाहींदासीं हिन जो उहो कंदासीं। बसरनि खे ब्राउन कंदासीं। पोइ जेको असांजो मैरिनेट कीमो आहे उहो असां ऑयल विझी हुन में थोरो पोइ हिनखे असां ऐड कंदासीं हुन में देगड़ी में। पोइ हिनखे पचाईंदासीं, एतिरो पचाईंदासीं हिन जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वञे। ऐं हुनखां बाद में पोइ असां जेको बसर असांजा ब्राउन जेके कया उहे थोरा विझी वरी पोइ असां हिनखे कढे छॾींदासीं। पोइ असांजो हिन में ईंदो चांवरनि वारो। चांवरनि खे 20 मिनट या 30 मिनट तव्हां पुसाए रखियो, अगरि गरम पाणी विझो त, न त पोइ हिनखे 2 या 2.5 कलाक भिॼाइणा हूंदा आहिनि। हुनखां पाणी जॾहिं बॉइल थी वेंदो पोइ हुन में असां बॉइलिंग में सावा मिर्च, फूदनो, ड्राई मसालो जेको आहे जो विझंदासीं, तेज़पतो, दालचीनी, ज़ीरो, लौंग, इहो विझी हिननि खे असां बॉइल कंदा। इन जे करे असां विझंदा आहियूं जो चांवरनि में बि हिकिड़ो टेस्ट अचे। लूणु ऐं तेल थोरो विझी पोइ जॾहिं इहे 70% बॉइल थी वेंदा पोइ असां हिननि खे मतिलबु पाणी कढे पोइ हिन जो तह ठाहींदासीं। कीमा मतिलबु पहिरीं चांवर विझी पोइ हिननि खे मथां तह लॻाईंदासीं। पोइ हुनखां बाद में जेका असांजा ब्राउन बसर हुया उहे बि मथां विझी पोइ थोरो ज़र्दे जो कलर, ॿियो वरी मथां हिन खां बाद में ऑयल विझंदासीं। पोइ हुनखे कवर कंदासीं 20 मिनट या 10 मिनट जा। हीअ असांजी रेसिपी ज़बरदस्त सुठी थींदी आहे, खाइण में बि टेस्टी आहे। डिफरेंट बिरयानी आहे। हर वक्त चिकन बिरयानी ऐं मटन बिरयानी त खाईंदा रहंदा आहियूं, पर कीमो बिरयानी धुआंदार बिरयानी ठाही आहे तव्हां? हा जी जी, धुआंदार बि थी आहे। उहो धुओं इहो हूंदो आहे, कोयलो विझी हुन में धुओं ॾेई छॾियोसि बिरयानी खे। हा, बिरयानी खे अदी नसीम जी हर डिश जेका हूंदी आहे न उहा धुआंदार हूंदी आहे। तव्हांखे वधीक ख़बर हूंदी हिन ॻाल्हि जी। पहिरियों मूं चयो पियो धुआंदार अदा सजाद खे मतिलबु जल्दी हो टेस्ट सजाद खे वधीक ख़बर पवंदी आहे धुओं छा थींदो आहे। धुओं छा थींदो आहे थोरो थींदो आहे त पोइ मां कोशिशि कंदो दरवाज़ो खोले अदा सजाद एक्टिव आहे घणो, हिन जे करे हिनखे अदा सजाद खे पोइ जल्दी हिननि शयुनि जी ख़बर पइजी वञे। असां थोरो जेको माण्हू जेको सुस्तु हूंदो आहे न हुनखे थोरो टाइम लॻंदो आहे। चलो शुक्र आहे सम्झो तारीफ़ करे ॿुधाए पियो आहे। डबल मीनिंग पई हले ते, तव्हां त मुंहिंजो साइड खणी वठंदा कयो, ख़ामोशी सां वेठा आहियो। तंहिंजे करे सजाद भाउ खे थोरो हणी छॾिया मूंखे। हिन में 2 ऑप्शन हुया न, माना इन में सभु शइ शामिल यदि नसीम जे जुमलनि में त एक्टिव चई करे मां पंहिंजे धुएं खे जस्टिफाई कयां थी। न जॾहिं मां देगड़ी ईअं ई रखंदी आहियां न, जॾहिं सिर्फ़ु बाहि ते तव्हां वटि ख़बर पइजी वञे हाणे देगड़ी रखी वई। हा न, मतिलबु इहो माण्हू एक्टिव हूंदो न त इन शयुनि खे नज़र आहे सभिनी शयुनि ते। महताब तव्हां कॾहिं एक्सपीरियंस कयो धुएं जो?
जेको अदी नसीम धुआंधार ठाहींदी आहे मूंखे त सभिनी खां पहिरियां अदी नसीम जो धुओं करे पोइ अहिड़ी धुआंधार ख़बर ॿुधाए छॾींदो अदी सोचींदा अच्छा इहे बि थी विया किथे थिया दिल में तव्हां छा सोचंदा आहियो कावड़ ईंदी आहे छा थींदो आहे तव्हांजो बस इंतज़ार तयार थी जंहिंजा एॾा मसाला आहिनि एॾी ख़ुशबू अचे थी न या तव्हां इवन नाश्तो करे बि अचो उनजे बावजूद बि तव्हांजी बुख जेका आहे उहा जागी पवंदी आहे ऐं हीअं तव्हां जे ॻाल्हाए पियो त असां टॉक बैक ते ॿुधोसीं पियो जेके MCR वारा हुया उन्होंने असांजे PCR वारनि खे चयो त भाई आज बिरयानी पकी भाई ऐसे ना हो कि खत्म हो जाए तो तुम बुलाती नहीं हो याद ही नहीं करते आज हमारे लिए रखना बिरयानी जो है ना हमें भी भेजना हमें भी खिलाना तो इहा फरमाइश परे परे ते बि वञे सारंग भाउ ॾाढो ज़बरदस्त कुक आहे तव्हां ख़बर आहे अच्छा हा अदी के घर में किचन में ॾे ई न हा भरा मेरा कितना था कुक किथे चाह मस्त ठाहींदा आहियूं अंडा बॉइल करे ॻाल्हि पर मां अमेरिका में उते मां कुकिंग कई हा न ॾाढी तारीफ़ थी ज़िंदगी पहिरियों दफ़ो कई न ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॿाहिरि कई न त घर में त अधु ई कंदो आहे असांजी अदी जेका आहे सा उहा फरमाइश कंदी आहे असांजी भाभी पोइ सारंग हुन में पूरो करण में पूरो हूंदो आहे सारंग भाउ कहिड़ो फादर आहे फ्रेंड आहे सख़्तु आहे मां घणो पोलाइट आहियां पंहिंजे पीउ वांगुरु मुंहिंजो बाबा हो न पीउ खे तव्हां लफ़्ज़नि में डिस्क्राइब नथा करे सघो हुनजी जेका हस्ती आहे हुनजो जेको कमु आहे पीउ हिकु अलॻि फिनामिना आहे ऐं अलाए छा आहे लफ़्ज़ आहिनि ई कोन घणा ठहिया मां हिते इलाही लफ़्ज़ ठहियल आहिनि पीउ ते लफ़्ज़ घटि ठहियल आहिनि पर कमु हुनजो वॾो आहे सॼा ॿार खणे थो सिस्टम हलाए थो हीट ॾिसे थो ॿाहिरि वञे थो कारोबार करे थो उन में परेशानियूं ॾिसे थो घर मैनेज करे थो इहो हिकिड़ो वॾो ॾाढी ज़बरदस्त तस्वीर हली न त जॾहिं हस्बैंड एंड वाइफ ज़ाल सोचींदी आहे की सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻो पियो आहे पक कंहिंखे मैसेज कंदो हूंदो कंहिंसां का शइ हूंदो छा ऐं हो ॾेखारींदा आहिनि त मूंखे ॿारनि जी फीस भरणी आहे हीअ बिल ॾियणा आहिनि हीअ करिणो आहे हीअ ठाहिणो आहे बजट ठाहिणो आहे सभु शयूं त पीउ जे सॼा ॿार बिल्कुलु ईअं आहे ऐं उनखे मैनेज करे थो अहिड़ी सोसाइटी में जिते अहिड़ा मसइला मसाइल आहिनि त उन करे पीउ मुंहिंजो फादर हो ॾाढो नफ़ीस इंसानु हो शफ़ीक़ इंसानु हो कॾहिं ज़िंदगी में धड़को न मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त हो हिन सां गॾु क्रिकेट खेॾंदो मूंखे महसूसु थींदो मुंहिंजो भाउ मां हिकिड़ो भाउ आहियां पर मूंखे चवंदो त असां ॿई भाउ बि आहियूं दोस्त बि आहियूं गुड फ्रेंड ही वॉज गुड फ्रेंड त तव्हां बि पंहिंजे ॿारनि सां एतिरा ई फ्रेंडली आहियो बिल्कुलु ईअं ई आहियां बाबा जी कापी सेम कोशिशि कंदो आहियां उनजी कापी कयां जीअं ॿारनि खे साॻी तबियत हुनमें जेका अञा घणो पोलाइट आहे सारंग तमामु मतिलबु बाबा जेतिरो हुयो सारंग हुनखे पर सॼी उमिरि हे डिजी वॾो थियो आहे भाभी खां डिजी अम्मा खां डिजी सारंग डिजंदो न आहे अॼु त पासा लॻनि अॼु ई बिरा पासा गिननि ईअं न करे अॼु सारंग कुझु सॼा था पासा अदी सदाईं एॾा छां रखंदी सारंग ते त अकेले जे मौक़े नहीं बैठे था ना सारंग आप छाए असल के जो सारंग आप छाए और जी बाबा शेल्टर हा तो सरबरा वालिद जो है ना वो शेल्टर उन में नेचुरली एकड़ो मोहब्बतुनि वारा पासा सख्ती थोरी घणी ज़ाहिर असांजी भलाई जे लाइ हूंदी आहे हाणे को ॿार असांजे साम्हूं बाहि ॾे वेंदो त असां हुनखे कोन छॾे ॾींदासीं लेट देम गो त हुनखे रोकींदासीं सो अहिड़ी कंहिं बि क़िस्म जो रवैयो अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी शइ जेका नुक़सानदेह हुजे त उन लाइ सख़्ती ज़रूरी आहे अॼुकल्ह जा ॿार मुख़्तलिफ़ डाउनलोड थिया आहिनि हा असांजी जेका बेच आहे असांजी बेच आहे भाउ भेनरनि जी उन में असां वालिदनि खां बि डिॼियासीं हाणे वरी औलाद खां बि डिॼूं था त हे फरमाइश त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे मूं नंढपण त सोचियो पियो हिते अचण खां अॻु में रस्ते में सारंग मां अचूं पिया त सोचियां पई त हुननि जे नंढपण में असांजे नंढपण में हिकिड़ो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे न फ़क़ति टेक्नोलॉजी जे हवाले सां पर असांखे यादि आहे त अम्मा जॾहिं ॻोठा ईंदी हुई कराची त उहो चांवरनि जो अटो पोइ 2 सीटूं सिर्फ़ु वठंदी असां 4 ॿार उन्हनि 2 सीटुनि ते अम्मा सां गॾु एडजस्ट थींदा हुआसीं पोइ असुर जो अची वीचारी लहंदी घर ताईं कीअं असांखे खणी ईंदी असांजा ॿार जेके जहाज़नि में अचनि वञनि था उन में बि ख़ुशि न आहिनि असां उन में बि ख़ुशि पियासीं हिकिड़ो अजीब हिकिड़ो फ़र्क़ु आहे पंहिंजे माज़ीअ खे यादि करणु पंहिंजा हार्ड डेज़ खे यादि करणु अॼु बि साउथ कोरिया में जेकर तव्हां वञणु थिए वॾे में वॾी दावत हूंदी आहे त उते हिकिड़ो प्यालो रखंदा आहिनि जंहिंमें त ॾाढा रफ चांवर हूंदा आहिनि ॾाढा अजीबो ग़रीब हूंदा आहिनि चांवर उहो रखंदा आहिनि सभु कुझु खाइण खां पोइ वरी हिकिड़ो हिकिड़ो चमचो उतां खाईंदा आहिनि ऐं उनखे यादि ॾियाराईंदा आहिनि त असांजो माज़ी जेको असांखे अहिड़ा चांवर बि मुश्किल सां मिलंदा सभु डिशिस खाइण खां पोइ उहो प्याले वारा चांवर बि चखींदा आहिनि खाईंदा आहिनि रखंदा आहिनि ताकी असां पंहिंजी माज़ीअ खे न विसारियूं
ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई आहे इहे सभिनी फैमिलीज़ जी स्ट्रगलिंग स्टोरीज़ ई तक़रीबन हार्ड मतिलबु को कुझु माण्हुनि जे उन्हनि घटि ॾिठा आहिनि हार्ड पर आलिशान हुयो। असां मूंखे यादि आहे त स्कूल मां जॾहिं ईंदासीं त असांजो घर हाजी मुरीद ॻोठ में पंहिंजो घर हो त विच में हूंदो हो ऐं ॿिन्ही पासे बस स्टॉप एॾो परे हूंदो हो जो असां सारंग असां जॾहिं गर्मियुनि वारे ॾींहंनि में मई या मतिलबु मोकिलनि खां अॻु में वारो जेको टाइम पीरियड नंढड़ा सफ़ा जॾहिं घर पहुचंदासीं सफ़ा ई ॻाढ़ा नीला पीला अजीब। पोइ बाबा ॾिसी हुनखे बाबा ॾाढो घर स्टॉप खां परे आहे भला हे थोरो विकिणी कंहिं अहिड़ी जाइ ते वठो जेको बस स्टॉप जे वेझो हुजे त असांखे भाकुर पाए ऐं ॾाढे लाजवाब करण वारो हिकिड़ो जवाबु ॾींदो त तव्हां इहो सोचींदा कयो त असांजो पंहिंजो घर आहे। केतिरा माण्हू किराए जे घरनि में रहंदा आहिनि तव्हांजी छित पंहिंजी आहे। तव्हां इन शइ खे जॾहिं सोचींदव न त तव्हांखे इहो विसरी वेंदो त तव्हां केतिरो परे खां आया आहियो या केतिरियूं बसूं तव्हां चेंज कयूं आहिनि त उन यकीन खे उहा शइ एॾी फ़ख्र वारी असांजे लाइ हुई त माना ॿार खे लाजवाब करे छॾणु त तव्हां इन्हनि शयुनि ते न सोचो नंढड़ियुनि शयुनि ते न सोचींदा कयो अॻिते सोचो। इलाही पॉज़िटिव हो हमेशह असांखे इहा दर्स ॾिनई त तव्हां पॉज़िटिव हूंदव त तव्हां जेको वॾा चैलेंजिस आहिनि उहे तव्हांजे लाइ कुझु बि न हूंदा। इंसान जे अंदरि जेकॾहिं सचाई आहे ऐं तव्हां में प्रीत आहे उन जहिड़ी का ताक़त ई कान्हे। हर वॾे जी इज़त करणी आहे असांखे सेखारियईं इहो रिस्पेक्ट रख हर वॾे नंढे खे बि हुनजो जेको स्टाइल हुयो हुनजो जेको तबियत हुई हुनजो अखियुनि में जेका चमक हुई उहा असांखे कॾहिं हमेशह यादि रहंदी। शायदि ई को ॾींहुं हुजे जो यादि न ईंदो हुजे। हिकिड़ो पल बि अहिड़ो शायदि ज़िंदगी में कॾहिं न गुज़रियो हुजे। उहे चवंदा आहिनि त तोखे केॾो मूं सांढियो आहे साह में सो जेको माण्हू साह में सांढियल हुजे त उनखे हिकिड़े पल जे लाइ बि बाबा जा वरी टहक दोस्तनि में अञा ताईं ॾाढा यादि आहिनि त जॾहिं असां जागो में एंटर थींदा हुआसीं त असांखे गुंजंदड़ टहक जेके आहिनि उहे वॾी ज़िंदगी सां भरपूर त फुल ऑफ लाइफ हुयो बाबा जी जेका शख़्सियत हुई। नुसरत हिकिड़ी ॻाल्हि आहे वालदेन में या को प्यारो जॾहिं विछड़ंदो आहे त हिकिड़ो लफ़्ज़ ॾेई वेंदो आहे ऐं उहो लफ़्ज़ हूंदो आहे काश। को ख़ुशी हुजे का ग़मी हुजे अकेलाई हुजे या का एज़ाज़ मिले त माण्हू ज़हन में यार काश अॼु उहो अम्मा हुजे असांजी ज़िंदगी में अदा छो त या दोस्त या केर बि अॼु मूंसां 42 सालनि जी उमिरि में बाबा हलियो वियो न त असांजी सारंग जी मुंहिंजी ऐं असां सभिनी भेण रचना तकलीफ़ हुजे अम्मा आई विन असांजी ज़िंदगी में काश ॾाढो रहियो ऐं असां यकीन कयो जो सारंग जी शादी थी जॾहिं असां सारंग खे मोड़ पे ॿधा त दैट वॉज द मूमेंट ऐं टेरिबली यकीन कयो चङा भला मतिलबु तयारु बीठासीं हाणे वञूं पिया वेंदी लाइ पर ही वॉज मिस्ड सो मच। हर ज़िंदगी में माना बाबा खे विसारणु असांजे वस में ई न आहे बिल्कुलु त रिश्तो ई अहिड़ो हूंदो आहे। ऐं वरी मुख़्तलिफ़ माण्हू न मतिलबु सिर्फ़ु आम पीउ हुजे हा यार सिर्फ़ु हिकिड़ो माना आदर्शी माण्हू हिकिड़ो बाशऊर बा इल्मु ऐं हिकिड़ो तयारु थियण में हुनखे केॾो ज़मानो लॻो ऐं जस्ट ही वेंट माना हीअं हलियो वियो ईअं कीअं हलियो वियो। ऐं जॾहिं उहो आख़िरी दफ़ो बाबा वियो पए मां न पियो चाहियां त मां जज़्बाती थी वञा पर थोरो हा जॾहिं बाबा वियो पए त अजीब माना हुनजो हिकिड़ो जंहिं ॾींहुं घरां आख़िरी दफ़ो वियो पए त असां सभिनी जी आदत हूंदी त बाबा खे असां दरवाज़े ताईं वञी सी ऑफ करे ईंदासीं ईंदो हो त हुनखे रिसीव करणु सभु ॿाहिरि निकिरी वेंदा हुआसीं वठी ॾाढो ख़ुशी सां त जॾहिं वियो पए त वियो ऐं मां बाबा खे माना जॾहिं जेकी मां टर्न थियो त इलाही देरि ताईं मूंखे हीअं करे ॾिठई त मां दरवाज़ो जॾहिं अंदरि टपियसि न त मूंखे माना दिलि में हिकिड़ो अजीब ख़्यालु आयो त अॼु बाबा जूं नज़रूं कुझु डिफरेंट हुयूं माना इलाही गहराई सां मूंखे ॾिठई त जॾहिं हादसो थी वियो घणे अरसे खां पोइ मूंखे यादि आयो त मूंखे छा उहो आख़िरी दफ़ो ॾिठई उन करे एॾी उनखे बि ख़बर कान हुई मूंखे बि ख़बर कान हुई ठीकु ठाक चङो भलो वियो ऐं एक्सीडेंट इट वॉज़ एन एक्सीडेंट। उहे लम्हा थियनि था ऐं नथा विसारे सघजनि कॾहिं नथा विसारे सघनि त उहे यादूं उहे पल ऐं तकलीफ़ में जॾहिं औलाद आहे त वालिद यादि थो अचे ऐं वरी जॾहिं वक़्त खां पोइ सहूलियतुनि खे ॾिसिजे थो बिल्कुलु शयुनि खे मिलंदे ॾिसजे थो जिन जे लाइ वालिदिन हेॾी महिनत कई अगरि अॼु हुजनि हा ॾिसनि हा बिल्कुलु त काश अॼु हुजनि हा उहा थिए थी हिकिड़ी बिल्कुलु थिए थी फीलिंग थिए थी
गॾिजी सफ़र कयूं हा, गॾिजी दुनिया ते ॻाल्हायूं हा, गॾिजी जेके शयूं असां उन महिल एतिरा समझदार न हुयासीं, किताबनि ते ॻाल्हायूं हा, दुनिया जे अदब ते ॻाल्हायूं हा, अबार्जिनीस ते ॻाल्हायूं हा, ऑस्ट्रेलिया जी हिस्ट्री ते ॻाल्हायूं हा, जेके शयूं असांखे उन महिल एतिरो ज़ाहिर आहे एतिरी गहराई न हुई, नंढा ॿार हुयासीं, त ज़िंदगी जे हर क़दम ते माना बाबा खे असां पर इहा बि पक आहे सॼा जॾहिं बि तकलीफ़ थी आहे इलाही माना जदोजहद वारनि दौरनि मां गुज़रिया आहियूं, त मूंखे जॾहिं बि निंड ईंदी हुई माना जंहिं ॾींहुं घणो यादि कयां अची भाकुर पाए वञे ख़्वाब में ऐं मुलाक़ात करे वञे, कई दफ़ा ईअं थियो त मतां तव्हां सम्झो त मां हलियो वियो आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां, खोड़ दफ़ा ईअं थियो अब्बा सां सारंग दफ़ा हाणे बि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मूंखे जेका अम्मा जी ख़बर आहे त अम्मा बि वरी पंहिंजी वित आहर पंहिंजी भरम खे क़ाइमु रखंदे पीउ जे रोल खे अदा करण जी कोशिशि कई, ॿार वठी ॻोठ न वेही थींदो आहे न त मां हाणे में कंहिंजे आसिर ते रहां उते भला अपनायो उते आसानी, पर उन्हनि चयो त न ऐं दुनिया मटिजे पई त मां पंहिंजे ॿारनि खे इन शहर में ईअं ई उन्हनि इदारनि सां इन्हनि सां सलाहियां ताकी उन्हनि जो हिते बाबा जी उहा सॼी शइ अम्मा कैरी करे आई, अम्मा का इलाही हाईली एजुकेटेड बि कोन, सादी सूदी हिकिड़ी सभु शयूं खणी आई पाण सां, उन खां वधीक माना पंहिंजी सम्झ खां पंहिंजे शयुनि खां वधीक अम्मा जो जेको जज़्बो हो उन जज़्बे ई असांखे अॼु जंहिं जाइ ते सारंग मां या असांजो सभु भाइर भेनर चारई आहियूं, उहो अम्मा जो जज़्बो असांखे खणी आयो, उहो न हुजे हा अम्मा में उहा चिणग न हुजे हा, चिणग ई हूंदी आहे जेका ज़िंदगी में तव्हांखे रस्तो ॾेखारींदी आहे, उहा चिणग न हुजे त तव्हां कुझु बि नथा करे सघो, तव्हां वेठा हूंदो, तव्हां हेल्पलेस हूंदो, कुझु बि कोन्हे, पीउ कोन्हे, को वॾो बहानो आहे त नथा करे सघो, पर अम्मा में उहा शइ हुई न उथो। मूंखे त केतिरा दफ़ा मां हींअर कुझु ॾींहं अॻु में उतां पंहिंजी असांजे इलाइक़े में रहूं था अदा सजाद खे ख़बर आहे त उन ई रस्तनि ते मां केतिरा दफ़ा बसुनि मां लहंदे कॾहिं गर्मी में सर्दी में असां उतां गुज़रियासीं त सब्जी वारे जे भरिसां वञी जॾहिं मां गाॾी झली त मूंखे ॾिसी खिली थी बाजी एक बात कहूं, आज मैं बड़ा खुश हुआ हूँ, मुझे क्यों तो आज आपको मैंने इन्हीं रास्तों पे कितनी दफ़ा पैदल चलते हुए देखा है, आज इतनी बड़ी गाड़ी में आई हूँ, मुझे बड़ा अच्छा लग रहा है, पराया माण्हू को मुंहिंजो माइट बि न हो, पर यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हिकिड़ो मतिलबु ही वॉज़ ऑब्ज़र्विंग, उहो ॾिसे पियो त हिन माण्हू 26 साल थिया आहिनि असांखे उन इलाइक़े में, ऐं सारंग सां बि ॾाढियूं मुहबतूं आहिनि, सारंग जेको आहे सो असां में वरी इहो हिकिड़ो मज़ेदार शइ रही त बाबा जी कमी डेफिनेटली आहे, उहा रहंदी हमेशह, पर सारंग वरी असां भेणनि भाइरनि खे, भेणनि खे ख़ासि तौर ते अम्मा खे असां सभिनी खे उहो जॾहिं भाकुर पाए चवंदो आहे न त मां आहियां न त पोइ लॻंदो आहे त माना उहो हा बाबा जी कमी जेका आहे उनखे फिल करण जी सारंग ॾाढी भरपूर कोशिशि कई आहे। कहिड़ी शइ भला सारंग तव्हां में वालिद खां मिली जेका तव्हां मुंतक़िल करणु चाहींदो? मूंखे जेको बाबा खां प्यारु मिलियो न उहो बि प्यारु आहे, मुंहिंजी ताक़त आहे, ऐं जॾहिं बि को फ़ैसिलो कंदो आहियां का ॻाल्हि हूंदी आहे ऐं ॾुखी थींदी आहे, फील थींदो आहे त मां कीअं कयां, पोइ बाबा खे थोरो थिंक अबाउट हुनजे सोचींदो आहियां, पोइ मूंखे का गाइडलाइन मिली वेंदी आहे, छो जो हुनमें घणी ख़ुशबू हुई, उहो ॾाढो प्योर सोल हो, ऐं दर्द रखंदो सिंध जो, दिलि में सिंध धड़कंदी, ऐं प्यारु कंदो क़ौम तां। जॾहिं मां कॾहिं बदीन कॾहिं ठठे वेंदो आहियां उते जॾहिं माण्हू मिलंदा आहिनि, जॾहिं ख़बर पवंदी आहे लाशारी साहिब जो पुटु आहे, उहे जेके जॾहिं मिलंदा आहिनि उहे वार कंडा ॾींदा आहिनि, उनजे अखियुनि में ॻोड़ा हूंदा आहिनि, मथे ते चुमींदा आहिनि, चेहरे सां उस्ताद जो पुटु आहे, असांखे हिन जा ते पुछण वारो तव्हांजो पीउ आहे, इहे प्रेस क्लबूं जेके ठहियूं आहिनि बदीन में, ठठे में, लाड़काने में, जकमाबाद में, इहे उहो कमु करे वियो आहे, उन जो कमु थियल आहे, असांजा शागिर्दूं, इहा मुंहिंजी जॾहिं इंस्पायरेशन मिलंदी आहे त मूंखे ॾाढी एनर्जी मिलंदी आहे। अली साहब सां तमामु घणो तमामु घणी भाइरनि जहिड़ा दोस्त, अला साईं अली साहब खे वरी ताक़त ॾे, टाइम टीवी अला साईं कंदो त वधंदी, ऐं ॾाढो हिकिड़ो साॻियो स्कूल ऑफ थॉट आहे। न ॾिसो न, ही इदारा जॾहिं ठहिया आहिनि त हिननि इदारनि में असां त ठही मतिलबु जेका लाट अचे थी त उहे पंहिंजी उन्हनि जी महिनतुनि जो उजूरो खाऊं पिया या खाईंदा रहंदासीं, या जेके पर जेके असल में हिन मीडिया जे लाइ हिननि इदारनि जे लाइ जेके वॾनि महिनतूं कयूं आज़ादी जे लाइ, लिखण जे लाइ, ॻाल्हाइण जे लाइ, त
त असां त उन्हनि जो ख़र्चो पिया खायूं, सची ॻाल्हि आहे, उन्हनि जो ख़र्चो पिया खायूं, असां पिया खायूं बिल्कुलु ईअं। ऐं असां वरी जीअं पंहिंजे दौर मां जेके बि महिनत कई आहे भला कई आहे न कई आहे, पर पंहिंजे ईंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि लाइ काफ़ी हद ताईं आसानियूं ज़रूरु आहिनि। बिल्कुलु जेके हार्ड असां बि ॾिठा हूंदासीं शुरू में, असांखे 20 साल थिया आहिनि मीडिया में, पर जेके अॼुकल्ह अचे थी लाट त उनजे लाइ अञा वधीक आसानी ऐं कॉम्पिटिशन बि घणी आहे। हा ईअं कॉम्पिटिशन बि घणी आहे, ॾिठो वञे त तसलसल इहे तव्हांजे जेके वॾा आहिनि, जेके साईं वारा आहिनि या जेके वॾा आहिनि, उन्हनि जेके महिनतूं ऐं उन तसलसल खे ज़ाहिर क़ाइमु रहणु खपे, छो त हुननि जो मक़सदु ई इहो हो त जेका असांजी नई नस्ल आहे उन्हनि खे शऊर कीअं ॾिजे, उन्हनि में सुजाॻी कीअं पैदा कजे। इल्मु त ॾिसो खोड़ सारा आहिनि न, पर बाशऊर करणु माण्हू खे ज़हनी रोशनी ॾियणु, उहो हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ी ॿी शइ आहे। तव्हां कंहिंजी शख़्सियत ईअं मतिलबु माण्हू किताब पढ़ी डिग्रियूं वठी वॾा थी वेंदा आहिनि, पर उहो शऊर वारो हिकिड़ो सम्झ जो हिकिड़ो ॿियो ज़ावियो, उहो ज़िंदगी खे तव्हांखे ॿिए तरीक़े सां ॾिसो। इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं थी मेहताब भट्ट। बिल्कुलु ख़बर आहे हिकिड़ी उहा नाज़रीन सां शेयर कयूं, वरी अचूं पिया तव्हां ॾे। नाज़रीन ताज़ा तरीन ख़बर असां शेयर कंदासीं। तंगवाणी में ई वाक़ियो पेश आयो आहे जिते कार ऐं तकरार तां गुजराणी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इलाइक़े में छिकताड़ आहे। गुजराणी बिरादरीअ में झेड़ो दौरान ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में अब्बास गुजराणी, दोस्त अली ऐं ख़ालिद गुजराणी समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तंगवाणी भरिसां कार जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 12 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जी नाज़रीन ताज़ा तरीन ख़बर अवां सां शेयर कई। जी सजाद भाउ। हा इहो हिकिड़ो टर्म वसकारो ते यादि आयो, सिंध में बि वसकारो कल्ह 2 ॾींहं खां शुरू थियो आहे, बरसातूं ऐं वरी हवाऊं, त एहतियात बि ज़रूरी आहे। बिल्कुलु वधीक एहतियात जेका आहे उहा कराची वारनि लाइ हुअणु घुरिजे। कराची में अञा बारिश थी न आहे। तव्हां ॿेड़ी वेड़ी तयारु कई आहे? शुरू थिए त पोइ 25-26 खां शुरू थी वेंदी न। बिल्कुलु ॿेड़ी जी ज़रूरत न पवंदी, मूंखे लॻे थो। चयो अथनि की फोरकास्ट आहे कि वधीक पोएं साल खां बि वधीक बारिश थी थी, पोइ अलाए हाणे फोरकास्ट जॾहिं प्रिडिक्शन कंदा आहिनि त घटि थींदी, ऑपोज़िट हूंदो आहे। कल्ह चयूं त 3 बजे तमामु ज़बरदस्त बरसाति थींदी, त पोइ ख़बर पई त खोड़ कम असां पंहिंजा राहे छॾियासीं, तमामु ज़रूरी आहे। मतिलबु डिजी वियासीं, ख़बर पई त बरसाति का शइ कान्हे, असांजे कारोबारनि खे खलल विझणु आहे, कुझु बि न आहे, त हरू भरू घणो बि हुन ते न करणु। पर हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे हिन प्रोग्राम जे तवसुल सां, त दुनिया में जेको एनवायरमेंट चेंज थिए ग्लोबल, ऐं उन में जेके वधि खां वधि 10 मुल्क मुतासिर थींदा, उन्हनि 10 मुल्कनि मां असांजो मुल्क पाकिस्तान शामिल आहे। मुतासिर थींदा वधीक अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर करे। इन करे ऐं ॾिसूं छा थो थिए, बहरहाल वण पोखजनि ऐं नेचर खे नेचर जो ख़्यालु रखिजे। अलाह जी घणी महिरबानी रही आहे मुल्क ते, वरी बि महिरबानी करे वेंदो। उमेदु इहा ई आहे, छो जो ग़रीब माण्हू ॾाढा हिते पलजनि था, त अलाह ग़रीबनि सां प्यारु कंदो आहे, वधीक भलाई उहो करण वारो आहे। बेशक ईअं असां जेको दुआई करे सघूं था। बेशक हलूं था। आदि नुसरत तव्हांखे बि लिखण जो शौक़ु आहे, तव्हां बि लिखो पिया, शाइरी कयो पिया? मिड़ेई थोरो घणो त न, कुझु घणो थींदो थो हेॾे। हा शाइरी हाणे ॾिसो न, उहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। उहा जॾहिं तव्हांखे मतिलबु ख़्यालु जुड़े थो ऐं आमद थिए थी, त तव्हां मां अक्सर उन महिल पोइ पेन पनो आस पास स्टैंड बाय हूंदो आहे, या कॾहिं पर्स में त ज़रूरु रखियलु हूंदो आहे कुझु न कुझु, पोइ लिखी छॾी उहा नज़म त विसरी वई। हा न विसरी, जेकॾहिं छॾे ॾिनी, माना राति जो देरि सां को ख़्यालु थो अचे जॾहिं तव्हां सिर्फ़ु पाण सां गॾु आहियो, ऐं उन महिल उहा तव्हां लिखी न, त पोइ अलाए केतिरियूं नज़मूं ईअं हलियूं आहिनि, वरी अहिड़ो ख़्यालु कॾहिं न जुड़ंदो ॿीहर। हा सही था चओ, उहो असां सोचींदा आहियूं पाण में, पोइ मूंखे अक्सर जॾहिं अहिड़े क़िस्म जी का कैफ़ियत थींदी आहे, त मूंखे उहो यादि ईंदो आहे शेर, त पढ़णु न पंहिंजे वस में, लिखणु न पंहिंजी बात, पढ़णु न पंहिंजे वस में, लिखणु न पंहिंजी बात, जे ॾातार ॾिनी ॾात त काग़ज़ कारा थी पवंदा। त हक़ीक़त इहा आहे त असां पंहिंजे हिनखे लिखी छॾिजे किथे न किथे, त उहो विसरियो वञे, छॾे ॾियूं सभु शयूं, त बसि पोइ पर वॾा ईअं लिखी छॾंदा। अॻ में हुननि वटि पेन बि हूंदी, काग़ज़ बि हूंदो हर वक़्तु। असां बाबा खे हमेशह पननि में ॾिठो, हमेशह मतिलबु हुननि जा पेपर्स पिया हूंदा, ऐं कॾहिं ईअं न ॾिठो त हुन पने लाइ को ॻोल्हियो हुजे, मतिलबु को शयूं आस पास हमेशह बाबा जी पियूं हूंदियूं। पंहिंजे बाबा लाइ बि तव्हां कुझु
बाबा लाइ त मूं मतिलबु घणो लिखियो आहे, सजाद पढ़ियो हूंदो, ॿियनि दोस्तनि बि पढ़ियो हूंदो। ऐं उन खां अलावा पुट साहिब ते मोहतरमा ते काफ़ी मुंहिंजो पॉलिटिकल हवाले सां मुंहिंजो घणो कमु थियल आहे। उहो वरी मुंहिंजो जॾहिं ज़ेबस वारो टाइम पीरियड हो त मूंखे उन्हनि ॾेई छॾियो त हाणे तूं हिते वेह, हुननि बि का शइ ॾिठी हूंदी ज़रूरु त हिनखे पढ़ण जी आदत आहे। सो मूंखे आर्काइव में किताबनि जे विच में वेहारे छॾियऊं ऐं मूंखे किताबनि जी ख़ुशबू सभिनी खां, परफ्यूम पुछंदव त छा वणंदी आहे त मूंखे किताबनि जी ख़ुशबू वणंदी आहे। मूंखे कॉपियुनि जी जेके नयूं कॉपियूं बाबा वठी ॾींदो हो, हर साल नओं जेको कोर्स ईंदो हो त उनजी ख़ुशबू वणंदी आहे ॾाढी। सारंग रखंदा त मेरे को नवे नोटनि जी ख़ुशबू वणंदी आहे। नोट बि ज़रूरी आहिनि न ज़िंदगी में। हा रखंदा मेरे को नोटनि जी ख़ुशबू वणंदी असां इन शइ परहेज़ अलाह जी महिरबानी। सारंग तव्हां में को न थियो अहिड़ो जेको लिखण जो या नशे जो? इन करे मौक़ो न मिलियो। छो मतिलबु कहिड़ो मौक़ो न मिलियो? इन करे न मिलियो, हिकु त नंढी उमिरि में माना 8वीं 9वीं क्लास में बाबा जो छोड़ो थी वियो। पोइ वरी छा जो कुझु टाइम अधी ठीकु ठाक ॿार खयो, सिस्टम हलाई घर जो, पर पुटु हिकिड़ो पोइ वरी मां कारोबार में हलियो हुयुसि। घणनि मूंखे चयो त यार तूं कारोबार में हलियो वञु। मां हालांकि MBA कई फाइनेंस में, पोइ कंहिं चयो बैंक में जॉब कर। पोइ चाचो मुर्तज़ा जेको आहे उन मूंखे इंस्पायर कयो त यार तूं कम में अचु, बिज़नेस में अचु, मतिलबु जॉब में त माण्हू सॼी ज़िंदगी साॻी पोज़ीशन ते रहे थो। सो इन करे पोइ मां जो मुंहिंजो जेको लाड़ो जेको थी वियो बिज़नेस तरफ़ थी वियो। सो वरी कमु खे खणी आया आहियूं ऐं उमेद अलाह में माण्हू जी जेकॾहिं नियत सुठी आहे त पोइ अलाह साईं रस्ता ॾींदो आहे। इन शइ ते बिलीव आहे, उमेद आहे। असांखे यादि आहे अम्मा ऐं मां सारंग खे हिकिड़ी नंढड़ी ऑफिस हुई, 2 कुर्सियूं ऐं हिकिड़ी टेबल जंहिं ते उहो असां ॿई ॼणियूं वञी सारंग खे इनॉग्रेट करे ॾिनोसीं। उन खां पोइ सारंग इलाही महिनत कई, महिनत करे हाणे हुन जेका हुनजी ऑफिस आहे, जेको कुझु आहे, हुन पाण ॾाढी महिनत कई आहे। ऐं महिनत खां सवाइ तव्हांखे ख़बर आहे त बिज़नेस हुजे, पंहिंजो नंढो इवन दुकान बि हुजे, तव्हां हुनखे प्रॉपर टाइम न ॾींदव या उन सां उहा कमिटमेंट तव्हांजी न हूंदी त तव्हांखे रिज़ल्ट न ॾींदो। हर शइ में ज़िंदगी में तव्हांखे हिकिड़ी कमिटमेंट घुरिजे थी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। हलूं था आदि नसीम ॾांहुं। बिरयानी ख़ुशबू अचे थी। PCR वाले MCR वाले के भाई बिरयानी की बहुत अच्छी खुशबू है, आज सबको खाना मिलेगा। टेस्टी आहे ॾाढी। अदी नसीम ओवर टू यू, छा था कयो? हाणे इनखे बॉयल करे बस तए ॾींदासीं जो टेस्ट त निकिरी आयो। मसालो तयार थी वियो आहे? मसालो तयार आहे, रेडी आहे। अॼु पटाटा विधा अथव न? कीमे में न पटाटा, हिन बिरयानी में पटाटा कोन। जेसि ताईं पटाटा न हुजनि बिरयानी में मज़ो न ईंदो आहे। हा, असांजो सारंग जो जेको नंढड़ो आहे शामिर, उनखे बिरयानी ॾाढी वणंदी आहे। सो हाणे सोचां थी अदी नसीम खे तव्हां सभिनी खे इनवाइट कया हिकिड़ी सुठी बिरयानी शामिर जे लाइ अची। देगड़ो दम ते बाबू मुंहिंजे कम ते। हा जी दी नसीम, हीअंर छा पिया कयो थोरो ॿुधाईंदा हलो। हिनखे असां चांवरनि खे बॉयल कयो आहे 70%। बॉयल थी विया आहिनि, हाणे दम लाइ तयार आहिनि। दम जे लाइ तयार आहिनि। तए लॻाईंदा तव्हां? हा, हिनखे तए ॾींदासीं। बाक़ी उन्हनि खे चिकन वारी खे तए कोन ॾींदा, ईअं मसालो विझी मथां चांवर विझी छॾंदासीं। अच्छा, हिन में छा फ़र्क़ु आहे? हिन में इहो फ़र्क़ु आहे, हीअ कीमो आहे। हा, चिकन जो कीमो आहे त हू माना तए सां सभिनी चांवरनि में मिक्स थी वेंदा। अच्छा अच्छा, त टेस्ट ॾेई वेंदा चांवरनि खे। केतिरियूं तए हणंदा? 2 3? मां त 2 हणंदी आहियां। 2 हाणे जेतिरा हिन जा तय थिया ओतिरा। हाणे 2 त इहे हूंदा आहिनि त माना पंहिंजी सब्ज़ी भाॼियूं जेके उनजे हिसाब सां लॻाइणो वेंदो आहे। ऐं चिकन जे अलावा पाण गोश्त जो कीमो बि इस्तेमालु करे सघूं? गोश्त जो बि, उनजी त टेस्ट सुठी थींदी आहे बिरयानी। मटन कीमे जी त बिरयानी उन लाइ कुर्बानी जी ईद इंतज़ारु करिणो पवंदो किथां गोश्त मिले। अचण वारी आहे कुर्बानी जी। है न दी, महीनो ख़ैर त फ्रीज़रनि खे हाणे खां कपिड़ो लॻाइणु शुरू कयो आहे। फ्रिजूं वांगुरु थी वियूं। फ्रीज़र हे हो जेसि ताईं इहा घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे गोश्त खे घणो नाहे रखबो आहे। उनजो हिकिड़ो टाइम, सर्टेन टाइम हूंदो आहे। हा, हिकिड़ो आहे त 21 ॾींहंनि ताईं जेकॾहिं माण्हू कंहिं बि गोश्त खे फ्रीज़ कंदो, भले हुन में केतिरा प्रिजर्व्स न रखो त बैक्टीरिया अची वेंदा। माण्हू त 6 महीना माना मुहर्रम में हलीम ठाहींदा आहिनि। हा, वाकई ईअं आहे। असां कोन रखंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त कोशिशि कजे त ज़ाहिर जे मक़सद लाइ थियो आहे त माण्हू ॾेई छॾे थो। ऐं काफ़ी वक़्तु प्रिज़र्व करण जे लाइ वरी असांजा मटियारी हाला हिन पासे जा दोस्त गोश्त खे सुकाईंदा आहिनि। अच्छा, हा, गोश्त खे सुकाईंदा आहिनि। गोश्त खे धोई हुन में मसाला ॾेई पोइ उस ते उनखे ईअं सुकाईंदा आहिनि कटियुनि ते या मथे छितुनि ते। पोइ जॾहिं उहो सुकी वेंदा आहिनि त उनखे महफ़ूज़ करे रखंदा आहिनि, जिन जो इस्तेमालु हो 4-6 महीना कंदा आहिनि। अच्छा, 4-6 महीने बेल्ट वारा दोस्त।
हाँ वो बग़ैर फ्रिज जे रखियो वियो 4-6 महीना न सालनि ताईं उनखे यूज़ कंदा आहिनि ऐं इहो वॾो पुराणो ट्रेडिशनल तरीक़ो आहे ऐं पुराणो महफ़ूज़ करण जो। सऊदीअ में मां वरी पाण ॾिसी आयो आहियां हज जे दौरान ख़ासि करे जॾहिं कुर्बानी थींदी आहे न उते वरी मिना जे पहाड़नि ते माण्हू इहो ॿाकरो गोश्त खणी करे उहो ईअं ई सुकाईंदा आहिनि। अच्छा सुकाए करे वरी उन में बरनी जेके आहिनि उन जार वग़ैरह उन में रखी छॾींदा आहिनि बसि वो खाईंदा पिया आहिनि सॼो साल तव्हां खाओ जेॾीमहिल तव्हांजी दिलि चवे तव्हां उन मां खणी करे जार मां वरी कुक कयोसि त उहो वरी नेचुरल उन में शेप में अची वेंदो आहे। सही ऐं सिहत जे हवाले सां तव्हां ॻाल्हियूं कयूं त थोरो टिप्स यादि अचनि पियूं त जेकॾहिं असां जेको बि गोश्त पचाइणु चाहियूं त उनखे असां कंदा छा आहियूं त उहो गोश्त कढी असां वरी डीफ्रॉस्ट कंदा आहियूं ठीकु आहे त उन मां जॾहिं असां उनखे माइक्रोवेव में गरम करे अलॻि अलॻि कंदा आहियूं वरी असां फ्रिज में रखे छॾींदा आहियूं त इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। या त ओतिरा हिसा करे रखे माण्हू जेतिरो तव्हांजी ज़रूरत में आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हां उनखे कढी करे ऐं वरी उनखे फ्रीज़र में रखणु चाहियो डीफ्रॉस्ट करे पंहिंजो हिसो कढी रखो फ्रिज में त उहो वधीक ख़तरनाक आहे। अॼु सजाद जे रूह अची वई आहे अॼु मां पंहिंजे घर जी ज़िमेवारी मां तव्हांखे सुभाणे चवण ताला पोचे ते सुभाणे रोज़ तव्हां जेका आहे न की टिप असांखे ॾींदा कयो ख़बर पइजी वई हाणे असल में केरु पचाईंदो असांजो जेको होस्ट आहे केतिरो सुघड़ आहे ख़बर पए सुभाणे मां ॿुधाईंदुसि त पोचे में कीअं स्मेल न थिए। हाणे मां भॼाई खां फ़ोन करे पुछंदसि त अहिड़ो छा कंदी आहे जो सजाद अहिड़ो सुघड़ एतिरो कमु वठंदी आहे वीचारनि खां किथे बि कमु कनि वरी घर वञी पोछो पड़नि था। हा ॾिसो इहे सभु ज़िमेवारियूं सोफिया खे फणी बि ॾींदा ऐं वरी मञे वॾे प्लेटफॉर्म ते दादा अच्छा मज़ो इहो आहे त कनि सभई था मञे को थो सभु लिकाईंदा आहिनि हक़ीक़त छा आहे हिन हाल जी आशिक़ मजबूर आहे। अच्छा अदी नुसरत अचूं था फादर्स डे जे हवाले सां जिन वालिदैन आहिनि क़दुरु नाहे उहे या त ओल्ड होम में था वञनि या त कंहिं मिटनि माइटनि ॾे या उनजा इलाज सही नथा थियनि औलाद खे क़दुरु हिन वक़्त में छाकाणि त हीअ हिन प्लेटफॉर्म तां छा सोचियो था उन्हनि जे लाइ छा थियणु खपे या उन औलाद खे कीअं सम्झाइजे त सभु शइ कुल असासु ज़िंदगी में वालिदैन ई हूंदा आहिनि। वालिदैन आहिनि बेशक पर हाणे मसइलो इहो आहे त माण्हू जेको आहे न हिकदमि दुनियावी शयुनि में वधीक अची था वञनि इहो नथा ॾिसनि त उन्हनि जेकी जंहिं पेरेंट्स असांखे अॼु जेके कुझु असां आहियूं असांजो शऊर असांजो इल्मु असांजी ब्रॉटअप असांजी जेका शख़्सियत जेका ठहियलु आहे उहा उन्हनि केतिरी जदोजहद खां पोइ ठाही आहे केॾा उन्हनि पाण ते पंहिंजा ख़्वाब केतिरी जाइनि ते मारिया हूंदा त मुंहिंजे ॿार खे सुठो कपिड़ो हुजे या सुठो वेलो उनखे खाराए सघां त उन्हनि सभिनी शयुनि ते जेकॾहिं उहो थोरो सेंसिटिवली को मास्टर में सोचे जेके इग्नोर था कनि माउ पीउ खे जेके चवनि था त हिननि त कुझु कोन्ह कयो आहे इहो हिननि जो फ़र्ज़ु हो उन्हनि जो फ़र्ज़ु त हुयो बेशक हुयो पर माना तव्हां जॾहिं उहो कमज़ोर थिया आहिनि मूं कुझु ॾींहं अॻु में मां पंहिंजी नंढड़ी खे ट्यूशन ते छॾणु वेंदी आहियां त हिकिड़ी बिल्डिंग में बोरी हिकिड़ी वॾी उमिरि जो पाण बि पर हिकिड़ो कमज़ोर सफ़ा सन्हड़ो वजूद मां हुते यकीन कयो मुंहिंजी धीउ सां गॾु हुई मां हुते बीह रहियमि त हुनजो पुटु हुनखे माना लिफ्ट मां लाहे ऐं हुते बाग़ में घुमाए पियो गुलनि ते वरी हुनखे ॻाए कुझु ॿुधाए पियो त मां बीह रहियमि हुन सां 2 मिंट मुंहिंजी दिलि चयो त मां हुन सां ॻाल्हायां त मां चयो भाई आपकी वालदा है जी पूरे 5 बजे शाम जो कॾहिं तव्हां अचो तव्हांखे मां वठी हलां तव्हांखे ॾेखारियां त के जेके आहिनि से कनि था पछाड़ी ताईं कनि था पंहिंजे पेरेंट्स जो पर बेहिसी जेका आहे न माण्हू जहिड़ो हुजे माउ पीउ वेठो हुजे ऐं तव्हां बेहिस थी तव्हां उन सां उहो मोहबत न कयो जेका हुन नंढपण में माना निछावर करे तव्हांखे ॾिनी आहे ऐं तव्हां हुनखे इग्नोर कयो त इहो आहे जेका बेहिसी आहे उहा जहिड़े हूंदे ई रिश्तनि खे मारे थी छॾे ऐं उहा जेका तकलीफ़ आहे उहा शायदि जेका मौत वारी तकलीफ़ आहे उनखां बि वधीक आहे जेकॾहिं को सम्झे उन शइ खे। अच्छा अदी इहो चवंदा आहिनि त इहो उहो अमल आहे जेको मोटी पाण वटि अचिणो ज़रूरु अचिणो आहे तव्हांजो रवैयो टुवर्ड्स योर पेरेंट्स जेको हूंदो तव्हांजा ॿार बि तव्हां सां उहो ई हलंदा इहा कुदरती हिकिड़ी साइकिल आहे बिल्कुलु ऐं माण्हू जवानी में सम्झनि था त इहो असां जोश में आहियूं ऐं अहिड़ो कुझु बि कोन्ह थींदो पर दुनिया मक़फ़ा ते अमल आहे कर भला तो हो भला जीअं तव्हां कंदव जेको पोखींदव पंहिंजी सिंधी में त उहो ई तव्हां लुणींदव ऐं इलाही फिल्मूं ठहियल आहिनि इलाही ड्रामा ठहियल आहिनि हक़ीक़तूं अखियुनि सां ॾिठल आहिनि केतिरियूं स्टोरियूं त तव्हां पंहिंजे माउ पीउ सां जेकॾहिं सुठो नथा कयो त सुभाणे तव्हां बी रेडी
त तव्हां ते बि उहो ॾींहुं अचिणो आहे ऐं उन खां थी सघे थो वर्स्ट हुजे त बजाए इन जो तव्हां वेही इंतज़ारु कयो त उहो असां ते उहो ॾींहुं ईंदो, पर माना उन खां वधीक ख़राबु टाइम बि अची सघे थो। असां वटि त तॾहिं बि ॿाहिरि जेको फॉरेन में आहे उहो त ईअं ई कनि था, ओल्ड होम्स में मोकिले था छॾीनि। हा, पर इलाही सुठा जेके मूं त हार्वर्ड यूनिवर्सिटी मां असांजी हिकिड़ी दोस्त आहे ज़ैबस में, उहो असांजो पढ़ाईंदो हो, कलीग हुयो, त उन खे ख़बर पई त मुंहिंजी अमड़ आहे, अकेली आहे, बीमार आहे, हाणे उनखे मुंहिंजी ज़रूरत आहे। यकीन कयो उन हार्वर्ड यूनिवर्सिटी जी नौकिरी छॾे चई त हाणे मां हुनजो पुटु छो आहियां, मां हिते वेही नौकिरी कयां, वॾनि बंगलनि में रहां ऐं मुंहिंजी माउ उते अकेली पई हुजे। त उहे अची वेंदा आहिनि अहिड़ा जेके ॿार जंहिंमें नंढपण जो जेको पहिरियों 5-10 सालनि जो टाइम पीरियड आहे न, ॿार में जेकॾहिं अहसासु पैदा थींदो न, त हाणे नंढड़ा आहिनि, सारंग जा ॿार आहिनि, त असांखे ॾिसंदा घर में का उदासी आहे अची भाकुर पाईंदा, मां तव्हां छो, मां वॾो थी तव्हांजे लाइ हीअं कंदसि हीअं कंदसि। त उहे तव्हां जेकॾहिं पंहिंजे माउ पीउ जे लाइ एतिरा कंसर्न आहियो या चवंदा आहिनि बाबो साहब हुजे हा, माना ॾाढो मिस कंदा आहिनि। असां त हैरान थींदा आहियूं त हुननि त बाबा खे करे ॾिठो कोन, पर हुननि एॾो ॿुधो आहे असांखां या सारंग खां या अम्मा खां। हा, अम्मा खां ॿार इहो बि सिखनि था कि पाण खे तव्हांजा मुंहिंजा माइट कीअं पिया बर्ताव कनि, त असांखे बि उहो ई करिणो आहे। बिल्कुलु ईअं आहे, मोट वरी साॻी ईंदी, जेका माण्हू पोखींदो उहा ई मोटी ईंदी तव्हांखे। अदी नुसरत छा पैगाम हूंदो तव्हांजो सभिनी जे लाइ, ख़ासि तौर ते फादर्स डे जे हवाले सां? फादर्स डे जे हवाले सां मां हिकिड़ो त सभिनी उन्हनि भाइरनि खे भेनरुनि खे जेके पढ़ियल लिखियल आहिनि, बाशऊर आहिनि, समझदार आहिनि, उन्हनि जे लाइ त जेको लम्हो तव्हांखे ज़िंदगी में माउ पीउ जे हुजण सां जेका ब्लेसिंग तव्हां ते आहे, उहा तव्हां उन्हनि खां पुछो जिन वटि उहे कोन्हनि ऐं जेके उन्हनि खे यादि था कनि। त जेके आहिनि त महिरबानी करे जेकॾहिं उहे बीमार आहिनि त हुननि जो ख़्यालु कयो, टाइम ते हुननि खे दवा खारायो, हुननि जो तव्हांजो हुजणु, तव्हांजी प्रेज़ेंस, तव्हांजो छुहाव जेको आहे उन्हनि जे लाइ ज़िंदगी आहे। सो पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु कयो, उन्हनि सां उन्हनि जो उहे मोहबतूं जेके उन्हनि तव्हांखे ॾिनियूं आहिनि उन्हनि मां थोरो रुॻो मोटाए ॾींदव त उहो उन में बि ख़ुशि थी पवंदा। बिल्कुलु मां बसि इहो कंदुसि त जन्नत जो हिकिड़ो थधी हवा जो झूटो आहे ऐं उहे वेठा आहिनि त उहो अहसासु आहे ऐं थधिकार आहे। महिरबानी करे आहिनि त उनजी क़दुरु कयो, ईअं न त उहो ॾींहुं तव्हांखे सोचणो पए त असां हीअं छो न कयूं, काश हीअं कयां, काश वरी नौबत में न अचो। बेलोस ख़िदमत कयो ऐं अलस्ती ख़िदमत कयो, उन में न ॾिसो धुप आहे या सर्दी आहे या गर्मी आहे, दिलि सां इज़त कयो ऐं प्यारु कयो। सुभाणे तव्हांजे अंदरि का खोट न रहिजी वञे, उहा पूरा हुजे। सही मेहताब भाउ, अलाए छा था सोचो तव्हां? मां इहे लफ़्ज़ ॿुधमि पए ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे दिलि जा बि इहे ई साॻा ई लफ़्ज़ आहिनि। वालदेन वॾी नेमत आहे कुदरत जी, ऐं जेकॾहिं किथे का कमी बेशी रहिजी बि वञे थी न त सोचिजे इहो त भला उन्हनि ॾांहुं जेकॾहिं का कोताही थी वई, का कमी रहिजी वई, त असां पंहिंजे तरफ़ां उहा पूरी करण जी कोशिशि कयूं, छो त इहो सिलसिलो नसल दर नसल हलंदो। ऐं पंहिंजे ॿारनि खे वरी तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जेके शयूं तव्हां उतां सिखी आहे उहे तव्हां पंहिंजे ॿारनि में वरी ट्रांसफर कंदव। बिल्कुलु ईअं आहे। ऐं अदी नसीम 30 मिनट्स खां कम मथे थी विया। सभु सोचंदा आहिनि की जुमे नमाज़ पढ़ी ऐं फौरन बिरयानी खाई। जुमे जो ॾींहुं वॾी महिरबानी अदी नसीम, अदा महताब, अदा सारंग ऐं अदी नुसरत लाशारी, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अॼु फादर्स डे जे हवाले सां असां वटि लफ़्ज़ ई हूंदा आहिनि जेके असांजे लहजनि मां निकिरी करे अॻियनि जी समातुनि ते पहुचनि था। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं वालदेन जी ॻाल्हि कजे त उन में असां वटि सवाइ न्याज़ निवड़त जे ॿियो कुझु बि न हूंदो आहे। ऐं असांजी कोशिशि त इहा ई हूंदी आहे त वालदेन जे हवाले सां, पर वालदेन कॾहिं बि लालच न रखंदा आहिनि औलाद में। जीअं असां या हो असांखां वॾा या जेके बाद में उहे चवंदा आहिनि त असांखे कुझु न खपे, रुॻो औलाद ख़ुशि हुजे पंहिंजनि कमनि सां, पंहिंजनि कमनि सां, असांखे छा खपे। सो वालदेन जी हमेशह इहा ई रही आहे। पर असांजा लफ़्ज़, असांजा रवैया अहिड़ा हुजणु खपनि जो घटि में घटि ॿियो कुझु न कयूं, असां हुनखे तकलीफ़ त न पहुचायूं। अगरि सुख नथा ॾेई सघूं त उनखे को टेंशन न ॾिजे, को ॾुख न ॾिजे। वॾी महिरबानी सभिनी जी। फ्राइडे इंशाल्लाह मंडे ते वरी मुलाक़ात थींदी। छंछर जी मोकल खां पोइ मां इन करे कयो त असांखे ॿ ॾींहं मोकल मिली आहे। इंशाल्लाह सेम टाइम ते पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह ने के बाद अल्लाह हाफ़िज़।